तुंहिंजा सोन जहिड़ा हिन चपड़ा पिरी, तुंहिंजो बदन सॼो बसि चांदी आ। तुंहिंजा सोन जहिड़ा हिन चपड़ा पिरी, तुंहिंजो बदन सॼो बसि चांदी आ। तुंहिंजे हुस्न जी छा तारीफ़ कयां। हलो अस्सलाम वालेकुम बाबा, कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो? टेटू लॻा पिया, उथो वियो पाण था कनि, टेक ते आयो। तव्हांखे ख़बर त हफ़्तो हीअं थो गुज़री वञे ऐं मुंहिंजो अञा ॾिसो था पिया त इहो हथ वारो धकु सही न छो आहे। अलाए छा, अलाए कंहिंजी पिट लॻी वई, अलाए कंहिंजी नज़र लॻी वई। ख़ूबसूरत त मां आहियां, तव्हांखे ख़बर आहे, अलाए पोइ ॾिसी नज़र था आणो बि तव्हांखे ख़बर आहे। बसि हर हफ़्ते वांगुरु जीअं मां तव्हांखे मिलराईंदी आहियां कंहिं सुठे गेस्ट या गेस्टड़ी सां, त अॼु बि असां वटि हिकिड़ो तमामु प्यारो गेस्ट मौजूदु आहे ऐं उन्हनि जो तारीफ़ उन कराइण खां पहिरियां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त मां जंहिंजी फ़ैन आहियां, शमन अली मीराली साहब, उन्हनि खे माना पाकिस्तान लेवल ते उन्हनि जो आवाज़ु ॿुधो वेंदो आहे। उन्हनि जा दीवाना आहिनि माण्हू, हिकिड़ा हूंदा आहिनि परस्तार, ॿिया हूंदा आहिनि दीवाना, जेके माना ईअं सफ़ा ईअं डाई हार्ट फ़ैन। असांखे त अंग्रेज़ी ख़बर अथव ईंदी कोन्हे का, पर डाई हार्ट फ़ैन हूंदा आहिनि। उन्हनि जो फर्ज़ंद आहे, पाण बि तमामु सुरीलो जेको आहे सो सिंगर आहे, मीडिया में एंट्री कई आहे, उन्हनि शुरूआति कई आहे। बेस्ट ऑफ लक बि चवंदीमांसि, पर पहिरियों हुन खां पहिरियों तव्हांखे त मिल रहा है त केरु आहे उहो? शिराज़ अली मीराली। बिल्कुलु ठीकु, तूं ॿुधाए, ख़ुशि लॻो पियो? अल्हम्दुलिल्लाह, तमामु सुठी विशेष सां तव्हां स्टार्ट कयो ऐं मूंखे ब्लेसिंग्स ॾिना हुआ, माशाल्लाह। ख़ुशि हुजो। बसि हाणे तव्हां ॾे एंट्री थी वई त हाणे त कामयाबी आहे। मां छा हिते को कार्ड लिखी ॾींदी आहे या छा ॾींदी आहे छा? तव्हांजा बि दीवाना एतिरा ई आहिनि सिंध में, माशाल्लाह। सभु तव्हांखे दिलि सां चाहिनि था ऐं सभिनि जी ख़्वाहिश आहे हिकिड़ी तव्हां सां मिलण जी। वॾी आहे न असांजी, तव्हांजी दुआऊं ज़रूरी आहिनि। न न, इहो त तव्हांजो प्यार आहे जी जी। जो तव्हां चओ पिया। शिराज़ कहिड़े शहर जो आहे तूं? बेसिकली असां आहियूं शिकारपुर जा। माना मुंहिंजे ज़िले जो आहे तूं बि? शिकारपुर, मुंहिंजी शिकारपुर दिलि में कंदई घर, उहो मुंहिंजा दिलबर। वाह वाह। बेसिकली शिकारपुर जो, पर हाणे माना कराची में? कराची में वग़ैरह। जी हाँ। तालीम वग़ैरह काथे पिराई? तालीम बचपन खां ई कराची में कई आहे, मेट्रिकुलेशन, इंटरमीडिएट। शिकारपुर नाले में हलंदा आहियो बसि? बसि मां नंढो हुयुसि काफ़ी, त पोइ हुन खां माइग्रेट कयोसीं हिते कराची हली आयासीं। अच्छा, माना होॾे शिकारपुर में एतिरो को ख़ासि न आहे? बसि इहो अबाणा ॾाढा होते आहिनि ऐं चक्कर लॻंदो आहे। बिल्कुलु ईदनि ते ऐं मुहर्रम में वेंदा हूंदव? ईदनि ते वेंदा आहियूं, बिल्कुलु ईदनि ते, है न? सही सही। तालीम छा कई तूं? मां ग्रेजुएशन मुंहिंजो लास्ट ईयर हले थो। अच्छा, अञा पढ़ी पियो? जी हा। छा थो पढ़ी? बीकॉम मां कयां थो कराची यूनिवर्सिटी खां। वाह वाह, ज़बरदस्त। न, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, छो त असां वटि घणनि माण्हुनि जो इहो दिमाग़ में आहे त माना जेको मीडिया में थो अचे, जी हा, उहो माना पढ़ाई छॾे ॾे। न न, बिल्कुलु न, बल्कि बाबा साईं काफ़ी स्ट्रिक्ट आहिनि हिन शइ ते। मूंखे चयो त पहिरियां पंहिंजी स्टडी कंप्लीट कयो, उन खां बाद जेको तव्हांजी विश आहे मां तव्हां सां गॾु आहियां हर शइ में। अच्छा, बाबा पाण बि जेको आहे सो लेजेंड में थो अचे, असांजो सिंध जा लेजेंड्स जेके जीअं माना हिकिड़ो असांजी मौसीक़ी खे हिकिड़ो नओं अंदाज़ ॾिनो, उन्हनि में था अचनि। उन्हनि जी राय छा हुजे? तव्हां अचो मीडिया में या न, हाणे इहो मीडिया में कुझु न आहे या अहिड़ो कुझु? न न, बिल्कुलु न, ईअं मूंखे कॾहिं न चयो अथऊं, बल्कि मुंहिंजो त सिंगिंग जो शौक़ु बचपन सां थी रहियो आहे। अच्छा। ऐं जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि त पोइ इंडियन सॉन्ग्स काफ़ी ॿुधंदा हुआसीं, त उन खां बाद वरी बाबा साईं जा जॾहिं सॉन्ग्स मां कॉपी कंदो हुउसि त उन्हनि हिकु ॾींहुं मूंखे ॿुधी वरितो ऐं बल्कि अम्मी खे ऐं सभिनि खे इहो चवंदो, यार शिराज़ हिकु ॾींहुं पंहिंजी मंज़िल माणींदो ऐं छो जो हिन में उहा कशिश आहे आवाज़ में। त इहा बाबा साईं जी नंढपिण खां दुआ आहे, बल्कि मुंहिंजे ॾाॾा साईं बि मूंखे दुआ ॾिनी हुई। जी हा, माशाल्लाह। माना हे ॾिसो न कहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि जंहिंमें सिंगर। मां पंहिंजे पीउ माउ खे ॿुधायां न, अगरि नंढे हूंदे त मां सिंगर थींदसि या मां ड्रामनि में ईंदसि त मूंखे कुटनि वठी। इहो कहिड़ो कमु तूं सोचियो आहे? न, असल में असांजो त आहे कमु इहो न, अबाणा ॾाॾाणनि जो इहो कमु आहे ऐं बिल्कुलु बाबा जी बि इहा विश आहे त मां अॻिते वधां, छो जो हुननि उहा शइ मुंहिंजे अंदरि ॾिठी आहे अहिड़ो कुझु, ऐं उन्हनि जी दुआऊं बि आहिनि, उन्हनि खां सिखियो बि आहे। अच्छा, सिखिया कंहिंखां माना प्रॉपर तूं वरिती आहे या प्रॉपर इहो आहे त मूं वांगुरु बसि ईअं शुरू थी वेंदो आहे? न न, बिल्कुलु न। हिकिड़ी हूंदी आहे बचपन खां मुंहिंजी आवाज़ मतिलबु हिकिड़ी हुई, चंचल टाइप हुई, त पोइ इहो आहे त टिप्स मूंखे बाबा साईं पाण ॾींदा आहिनि। अच्छा, वाह वाह। जंहिंखे शमन अली मीराली साहिबु टिप ॾे, उहो माना छोकिरो अलाए काथे वञी पुॼंदो सुभाणे। माना हे माशाल्लाह हाणे स्टार्ट कयो आहे अञा, ऐं तव्हां इनशाला वधीक मंज़िलूं माणींदव। पोइ असांखे टाइम लाइ ॾींदव अलाए? न, पोइ ॾिसंदासीं। अच्छा, पोइ ॾिसंदासीं। माना इहो न चई त न न मासी तव्हांजे लाइ हमेशह अवेलेबल आहियूं। मासी ॾिसो न, ॻाल्हि इहा ॿुधो त मां स्टार्ट ई तव्हांजे शो खां कयां थो, मुंहिंजो मतिलबु स्ट्रगलिंग जा ॾींहं आहिनि, त मुंहिंजे लाइ इहा ई वॾी ॻाल्हि आहे। त पोइ बाद में त पोइ ईअं कॾहिं थी सघे थो तव्हां मूंखे घुरायो, मां तव्हां ॾे न अचां। न, असल में मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां चवंदी आहियां त मुंहिंजे शो में यंगस्टर्स अचनि जी, जिन खे असां प्रमोट कयूं। बिल्कुलु ॾिसो न, पुराणा जेके आर्टिस्ट न, तव्हां यंग न आहियो जी?
न मूंखे तूं पंहिंजी उमिरि जो थो लॻे असां हाणे मां तोखे छा चवां जी जी छा त यंगस्टर जेके न उन्हनि में एनर्जी आहे उन्हनि में कुझु करण जी जुस्तजू आहे बिल्कुलु बल्कि मासी मां इहो अर्ज़ु कंदुसि त पंहिंजो हाणे जेके यूथ में सिंध में काफ़ी मां चेंजिंग ॾिठी आहे जॾहिं खां सोशल मीडिया यूज़ करनि था माण्हू ऐं अल्हम्दुलिल्लाह ईंदड़ वक़्तु पंहिंजे सिंधियुनि जो आहे ऐं असांजी बि इहा कोशिशि आहे बल्कि मुंहिंजी बि इहा कोशिशि हूंदी आहे जॾहिं मां एल्बम कयां त नया लिरिसिस्ट हुजनि जेके नई शाइरी करनि मतिलबु मां यंगस्टर खे मौक़ो ॾियणु चाहियां थो जेको अलाह साईं मूंखे नवाज़ियो आहे उन हिसाब सां जी हा नालो तुंहिंजो छा आहे शिराज़ी आहे या कुझु माण्हू मीडिया में ईंदा आहिनि त उनजो नालो मटाईंदा आहिनि फलाण ढिमकान करे छॾींदा आहिनि हा इहो ॾाढो स्पेशल सवाल कयो अथव मां छो जो सिबलिंग्स मां सभिनि खां नंढो आहियां भाइरनि भेनरुनि आख़िरी निशानी तूं आख़िरी मां आहियां जी अच्छा त उन हिसाब सां मूंखे घणो प्यारु कंदा आहिनि घर वारा ॾाॾाणनि में बि नानाणनि में सभिनि जो लाडलो मां आहियां बाबा जो बि अम्मी जो बि त मुंहिंजा 5 नाला आहिनि हूअं पर शिराज़ हिकिड़ो प्यार में नाला जीअं नानी मुंहिंजो अलॻि नालो रखियो सिस्टर्स मुंहिंजो अलॻि मूंखे नाले सां सॾंदा आहिनि लेकिन आहे मुंहिंजो बेसिकली शिराज़ अच्छा शिराज़ आइडेंटिटी में हा शिराज़ ऐं ॿिया 2-3 नाला बि ॿुधाए छॾ जेके कॾहिं काथे कब अची वञनि हा बिल्कुलु अयाज़ नालो आहे मूंखे प्यार सां चवंदा आहिनि ज़ुबैर नालो आहे मुंहिंजो अली रज़ा आहे हुन के एंगल मो पर ज़ुबैर उनजो शिराज़ होॾे हो उनजो होॾे अच्छा वरी शिराज़ जो बि अलॻि अलॻि मतिलबु अम्मी चवंदी आहे शीनी बाबा बि चवंदा आहिनि शीनी वरी को चवंदो आहे शीरू को दोस्त कुझु चवंदा आहिनि त इहो थींदो आहे इहो शीनी मां पंहिंजे ॿारनि खे शीनी ॾींदी चवां तव्हांखे वठी कुट ॻाल्हाए असांखे छा थी चए गारी वारी त नथी ॾे त उहा बेसिकली मुंहिंजो आहे नालो शिराज़ अच्छा शिराज़ आइडेंटिटी में बि शिराज़ आहे इंस्पायर कंहिं कयो बाबा खां अलावा बाबा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो जी इंस्पायर त मां काफ़ी बॉलीवुड खे काफ़ी ॿुधो आहे नंढे लाइ खां म्यूज़िक वे में मां उदित नारायण साहब जो इलाही वॾो फैन आहियां जी जीता था जिसके लिए न वो कुमार सानू अच्छा वो कुमार सानू अब मांखे कहिड़ी ख़बर हो त कुमार सानू कहिड़ो आहे उदित नारायण देख लो मिट गई दूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ वाह वाह उदित नारायण जबरदस्त उदित नारायण जी हाँ न मुंहिंजो त हाणे भाणे जो आहे मां त उदित नारायण मां सां त तो ख़बर न आहे इंडिया वई हुअसि त मुंहिंजी दावत ई पंहिंजे घर उन्हनि कई अच्छा बाक़ी तूं मासी तूं आई आहे इंडिया तूं ॿिए हंधि न वेंदी आहे मासी मूंखे मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त मूंखे मिलायो सर सां त मां तव्हांजो त पोइ घर जी ॻाल्हि आई आहे न ॾिसो मुंहिंजे लाइ त घर जी ॻाल्हि आहे पर तुंहिंजे लाइ घर जी ॻाल्हि तॾहिं त रिक्वेस्ट कयां त मां सोचींदुसि अच्छा छो जो तूं मूंखे जेको पहिरियों जवाबु ॾिनो मासी मां वॾो माण्हू थियुमि त ॾिसंदासीं उन में तूं मूंखे वॾा घटि करे वए त हाणे मां उदित नारायण बल्कि वो हिकिड़ो जॉब चयो इहो पार्ट बाक़ी सोनू निगम जे लाइ चवे त मां वरी बि उनखे चई सघां थी बाक़ी उदित नारायण जे लाइ न सॉरी उदित जो मां आहियां फैन आहियां बाक़ी सोनू जो बि मां काफ़ी मतिलबु बचपन में काफ़ी सोनू तेरे जी अखी नथी ॿुॾे न सोनू ईअं त हाणे ॾिसो न पूरी पंहिंजी सिंध में केतिरा सारा स्टार्स आहिनि उन खां अलावा इंडिया में आहिनि त मां त सभिनि जो फैन आहियां जेके सुरीला आहिनि ऐं बल्कि बाबा साईं बि इहे चवंदा आहिनि जेको सुरीलो आहे मां उन्हनि जो फैन आहियां अच्छा जेको सुरीलो हुजे हा बिल्कुलु माशाल्लाह ज़बर इहो माना सुठी ॻाल्हि आहे त माण्हू जेको सुरीलो हुजे उनजो फैन हुजे जी हा अच्छा उन खां अलावा जेको आहे तव्हांजूं छा मसरूफ़ियात आहिनि बीकॉम कयो पिया ऐं सिंगिंग खे टाइम ॾियो पिया जी उन खां अलावा वरी जॾहिं खां तव्हां टिकटॉक वायरल मतिलबु थिया आहिनि त असांखे बि शौक़ु जाॻियो आहे टिकटॉक वग़ैरह बि यूज़ कंदा आहियूं टिकटॉक खे बि न छॾियो अची वञे हिते बि हा बिल्कुलु अचिणो आहे पंहिंजे सॉन्ग्स खे त प्रमोट करिणो आहे न किथे किथे अच्छा जी हा पोइ टिकटॉक आयो त बैन थी वियो न टिकटॉक काफ़ी महीननि खां पोइ बैन थियो अहिड़ी ॻाल्हि न आहे अच्छा काफ़ी महीना बिल्कुलु इहो उन वीचारा जो सबुर आहे त तव्हां जहिड़ी पैर रखियो न उन ॾींहुं बैन करणु खपे हा न हाणे इहो आहे त जॾहिं हाणे असां इन थिया त थी सघे हाणे वापसि वरी ॿीहर थिए जी हा इहा उमेद बि रखो था बैन न थिए खुली वञे इहा अच्छा खुली वञे न हाणे तॾहिं खुलंदो जॾहिं तव्हां पंहिंजी आईडी डिलीट कंदव अच्छा मूंखे त ईअं थो लॻे चलो पोइ ठीकु आहे पोइ 5 नाला त हूअं ई आहिनि पोइ चेंज करे जी सही आहे ज़बरदस्त अच्छा माना टिकटॉक बि ॿियो सोशल मीडिया ते जीअं माण्हू कंटेंट क्रिएट करनि था बिल्कुल फेसबुक यूज़ कंदो आहे इंस्टाग्राम यूज़ कंदो आहे ऐं का त एप्लीकेशन छॾे हर शइ में न बिल्कुल हाणे त असां छा यूज़ कयूं एप्स त ॾिसो न असांखे प्रमोट त इहे ई कंदा आहिनि एप्स में उते काफ़ी सारा मतिलबु बल्कि वर्ल्ड वाइड जिथां बि उते फैंस आहिनि या कुझु बि आहिनि जेके असां सां फ्रेंड थियनि था त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे सॉन्ग्स जो या पंहिंजे वीडियो जो उते ई मतिलबु पैगाम पहुचाए था सघूं कोशिशि इहा हूंदी आहे न बिल्कुलु ज़बरदस्त ॻाल्हि आहे अच्छा बाबा कहिड़ियूं कहिड़ियूं नसीहतूं कंदो आहे सिंगिंग जे हवाले सां तव्हांखे मूंखे चवंदा आहिनि त शिराज़ बल्कि ओवरऑल मां तव्हांखे बाबा जी स्पेशल ॻाल्हि ॿुधायां त सभ खां पहिरियां त जॾहिं मां स्टार्ट कयो हुयुमि जॾहिं नंढो हुयुसि त उन्हनि त इहा शइ ॾिठी त मां कुझु करे सघां थो म्यूज़िक फील्ड में लेकिन मूंखे हमेशह चयो अथव त मेरिट जो कमु हुजे जुगाड़ू कमु बिल्कुलु न हुजे
छो जो अलाह साईं मूंखे हिकिड़ी इज़त नवाज़ी आहे। अगरि तव्हां मुंहिंजो नाले सां अॻिते वधंदव त उन शइ जो मान रखी करे अॻिते वधंदव। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां परवरदिगार जो त इन घराणे में जिथे हिम्मत अली मीराली साहिबु मुंहिंजा तायाबु आहिनि, उहे सूफ़ी में किंग आहिनि माशाल्लाह। उन खां बाद शमन अली मीराली साहिबु सिंधी गीतनि जा शहनशाह, वरी गज़ल गायकी में उस्ताद रहमत अली मीराली साहिबु। त इहो मुंहिंजे लाइ इलाही अलाह साईं जी तरफ़ां करम नवाज़ी आहे। त मां हमेशह अलाह साईं खां दुआ बि इहा कंदो आहियां जेको कमु कयां बहितरीनु कयां, उन्हनि जी बि दुआऊं मिलनि ऐं पंहिंजे सिंधी भाइरनि जूं बि इज़तूं। अच्छा, तव्हांजी फैमिली में ई माशाल्लाह ॾिसो पिया त सूफ़ी बि माना आहे, टोटल ओवरऑल जनरल आहे, गज़ल बि आहे ऐं सिंधी गीतनि जो शहनशाह तव्हांजो वालिद साहिबु आहे। तव्हां कहिड़ी शइ खे पकतो आहे माना इन्हनि टिनिनि मां? मुंहिंजी कोशिशि इहो आहे त मां सभु शइ कयां, ऑल इन वन। हा, ऑल इन वन, ऑलराउंडर थियण थो चाहियां, मुंहिंजी कोशिशि इहा आहे। ऐं पॉसिबल आहे लॻे थो? छो जेको गज़ल ऐं सूफ़ी गाईंदो उहो अवामी शाइरी कीअं गाईंदो? न, बाबा साईं मुंहिंजे गज़ल बि गाई आहिनि, सूफ़ी बि गाया आहिनि ऐं हिन खां अलावा फोक त आहिनि, बादशाह आहिनि। मतिलबु जेको इंसानु करणु चाहे करे सघे थो। कोशिशि आहे असांजी, बाक़ी वधीक अलाह साईं जे हथ में आहे। न न, इहो आहे बिल्कुलु। उन खां अलावा कहिड़ा 3 फेमस माण्हू जंहिंजा मोबाइल नंबर तव्हां वटि आहिनि? फेमस पहिरियां त वालिद साहिबु, उहो त घर जी ॻाल्हि आहे, उहो चई था सघूं? हा हा। अच्छा, ईअं त पुट ई चाचो ऐं बाबू आहे न, बस फैमिली खे छॾियो। फेमस त काफ़ी सारा आहिनि, मतिलबु मोस्ट फेमस साहिर अली बगा साहिबु आहिनि। वाह, उन्हनि सां कॉन्टेक्ट आहे मुंहिंजो। साहिर जानी मूंखे नंबर न ॾिनो तूं? बाक़ी न, तव्हांखे मूंखे नथो ॾे। मां चयोमांसि, मां चयो मूंखे नंबर ॾे। मां तव्हांखे ॾियां, मूं वटि आहे। न, मां डायरेक्ट उन्ही खां वठां न। डायरेक्ट वठंदव? मां इहो विच वारो कमु न कंदी आहियां। तव्हां शो ते इनवाइट कयो न उन्हनि खे। ज़रूरु ज़रूरु। ऐं उन खां अलावा हसन सादिक जे नवाखानी में काफ़ी वॾो नालो आहे, उन्हनि सां कॉन्टेक्ट आहे। ऐं ॿियो मां छा चवां, मां मासी मोरा जो मूं वटि नंबर आहे, त पोइ वॾे उन्हनि जो माना विच में तूं सियासी जवाब? न न, बिल्कुलु न, तव्हांजा फैन आहियो ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। महिरबानी, कुर्ब। अच्छा, शिराज़ जे पर्स में छा हूंदो आहे? जेको वॉलेट आहे तव्हांजो, उन में छा हूंदो आहे? पर्स में त आइडेंटिटी कार्ड हूंदो, कुझु पैसा हूंदा ऐं पंहिंजो बैंक अकाउंट जो हूंदो। छा हूंदो? उन खां अलावा कार्ड। अच्छा, कार्ड माना एटीएम कार्ड? एटीएम कार्ड। एटीएम, ओके। उन खां अलावा छा मतिलबु पिक्चर वग़ैरह? उहे पहिरियां दौर हुया। कंहिंजी पिक्चर? न, हाणे न आहे, पर्स में कंहिंजी बि पिक्चर न आहे। पहिरियां कंहिंजी? मोबाइल में आहे। मोबाइल में आहे। पहिरियां कंहिंजी हूंदी हुई? पहिरियां पंहिंजी हूंदी। अच्छा, तूं बि उन्हनि मां जेके? हा, मां पाण खे ॾाढो प्यारु कंदो आहियां, अल्हम्दुलिल्लाह। मां पाण खे ॾाढो लाइक कंदो आहियां, पाण सां ॾाढो प्यारु कंदो आहियां। ऐं मुंहिंजी छा आहे तो जो तूं पाण खे लाइक? न, इहो हिकिड़ो फार्मूला मां कंहिं वॾे आर्टिस्ट खां ॿुधो हुयमि त जेसि ताईं इंसानु पाण सां मोहबत न कंदो न, पंहिंजे कम सां, पंहिंजी शख़्सियत सां, त शायदि ॿिए कंहिंखे मोहबत न ॾेई सघंदो। हाणे हिकिड़ो कमु कर, तूं पाण सां प्यारु कर, मां थोरो ब्रेक वठां। ओके ओके, सही आहे। नाज़रीन, तव्हां काॾे बि न वञिजो, इन नंढड़े ब्रेक खां पोइ वरी मोटी था अचूं ऐं शिराज़ सां कचहरी जारी रखंदासीं। काॾे बि नाहे वञिणो। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं मूंसां गॾु जेको गेस्ट मौजूदु आहे उहो आहे शिराज़ अली मीराली। ऐं शिराज़ खां सवाल जवाब बि कयां पई। शिराज़ कॾहिं प्यारु कयो थी? प्यारु बिल्कुलु कयो आहे, मतिलबु पंहिंजे पीउ माउ सां प्यारु कयो आहे। इहो मूंखे जवाबु न खपे, पीउ माउ सभु प्यारु कंदा आहिनि। अच्छा, ॾिस, तूं मासी मोरा सां गॾु वेठो त प्यार जी ॻाल्हि खुले करे करी। प्यारु मां पंहिंजे पीउ माउ सां कयो, पंहिंजे कम सां कयो, मां पंहिंजे गिटार सां कयो, पंहिंजे किताब सां कयो। इहो प्यार मां प्यार कची न कंदी आहे, सम्झे? हू पर्सनली प्यार जेको पर्सनली प्यार कयो। हा, कयो आहे। हा, पोइ हासिल थियो या धोखो खाधो? धोखो खाधो। धोखो खाधो जी। प्यार कयो, इश्क कयो? न, इश्क न कयो आहे। इश्क ॿी शइ आहे। इश्क चवंदा आहिनि इलाही वॾी शइ आहे, असां करे बि नथा सघूं। प्यार कयोसीं, मोहबत कईसीं। तव्हां नंढड़ा आहियो अञा? माना हा, न, मतिलबु स्टेजिस आहिनि, अलॻि अलॻि स्टेजिस आहिनि। इहो मां ॿुधो आहे किथे, त मतिलबु प्यार जी अलॻि डेफिनेशन आहे, मोहबत जी अलॻि आहे। इश्क जेको आहे उहो इश्क आम इंसानु नथो करे सघे। अच्छा जी। मां वटि त केतिरा ई गेस्ट अची विया, ॿुधायूं टे इश्क करे विया आहिनि। इश्क नथा चई सघूं उन्हनि खे नॉलेज न हूंदी हिन शइ जी शायदि, लेकिन इश्क आहे त पाण खे ख़तमु करणो पवंदो आहे, मिटाइणो पवंदो आहे। हा बिल्कुलु, अगरि शायदि मूंखे बि इश्क थी वञे त उहा हर शइ मूंखे हासिल न। इश्क ऐं प्यार में छा फ़र्क़ु आहे? छो त मां ख़बर थी ॻोठाणी माई ॼटी, मूंखे कहिड़ी ख़बर त इश्क ऐं प्यार में छा? तूं मूंखे ॿुधाए त छा हूंदो आहे इश्क? ॾिसो, मोहबत इहा आहे त अगरि कंहिं शइ सां, मतिलबु दोस्तनि सां बि मोहबत आहे असांखे, हिकिड़ो चाह आहे त मूंखे हिन सां मिलणो आहे, हिकिड़ी विश आहे,
ऐं हिकिड़ो प्यारु हूंदो आहे जेके असां कंहिंखे लाइक कयूं था या पसंदि कयूं था, हिकिड़ो प्यार बि अलॻि डेफिनेशन आहे, लेकिन इश्क जेको आहे उहो असांजा वॾा बि ईअं चवंदा आहिनि त उहा मंज़िल ई ॿी आहे इश्क वारी मंज़िल आम इंसानु सम्झी बि नथो सघे। उहा मंज़िल छा आहे थोरो मूंखे सम्झ में नथो अचे। त मतिलबु पाण खे मिटाइणो पवंदो आहे ओवरऑल, पाण खे ख़तमु करणो पवंदो आहे। माना कारी चादर पाए दरगाह ते वञी विया त माना पाण खे मिटाए, मतिलबु पंहिंजी ज़ात पात जेको बि आहे तव्हां उनखे ख़तमु करणो पवंदो। ऐं मुंहिंजे ख्याल सां इश्क आम इंसान सां करे बि नथा सघूं, इश्क आहे अल्लाह जी ज़ात सां। अच्छा जी हलो छॾियो इश्क खे, प्यार जी ॻाल्हि था कयूं। प्यार कंहिंसां कयो, कीअं? इहो सवाल इन जे करे तव्हां माशाल्लाह सुठो सवाल कयो, छो जो इश्क खे काफ़ी बदनाम बि कयो आहे। एक्चुअली इश्क जी मायना माण्हुनि खे न आहे। माना जेको घरों रुसे थो चए मूंखे इश्क थियो आहे, न इश्क ईअं न आहे। कारी चादर या 200 रुपए में लुडे ते मिले थी, लोई जेका पाए करे चए मांखे इश्क थियो आहे, भले जूब दरगाह चली वेऊ था। बिल्कुलु ईअं आहे न। बिल्कुलु कल मूं वारो चप्पू आयो थी, मांखे चयो अम्मा 200 रुपया ॾे। मां चयो छोरा छा थियो आहे तोखे 200 रुपया छो खपनि? चई अम्मा इहा कारी चादर वठंदो लुडे था। मां चयो लुडे था त वठे त धोई जाए सही, मथां ख़ारिश बारिश न थिए। उहा वरी वठी वियो आहे मूंखां 200 रुपया, कारी चादर वठी आयो थी, इहो पाए ॿाहिरि निकितो आहे, मन झूम झूम। मां चयो छोरा मन झूम झूम आहे छा? हा, उनखे वरी इहो ज़हन में हूंदो मूंखे इश्क थियो आहे। इश्क थियो आहे, हालांकि बीमारी ॿी काई हूंदी। बीमारी अलाए कहिड़ी बीमारी बि न चवां, हिनखे दिमाग़ी मरीज़ चवां न। बिल्कुलु। त वञी दरगाह ते वेठो आहे उते। मां चयो तूं हाणे दरगाह ते वेठो त भला खाइण पीअण त छॾ, तूं लॻे त सही अखियूं बखियूं अदर वञनि, ख़बर त पए तोखे इश्क थियो आहे। चए न मां खावा पीआ ड्रव ते तो काल जो कई बासे उतो निभा खे फोन कड़ी टिली लिली करे मां सां ॻाल्हायो। अच्छा त अम्मा हिते देग जो बतो लथो आहे, ॾाढो सुठो खावा थो पियो। न इहो तव्हां सही कयो, बल्कि मां त चवां थो अहिड़नि थोरी ट्यूशन बि वठो तव्हां। त इहो छा मतिलबु ज़हन में का बि ॻाल्हि अची थी वञे असांखे इश्क थी वियो आहे, हाल आहिनि हीणा, उहो चकर थो थी वञे। न माना इहो ॾिसो अॼुकल्ह इहो थी वियो 200 रुपया ॾे त आशिक़ थिया। हा वरी मां इहो चवंदो आहियां त ईअं सही बि आहिनि, जेके अहिड़े टाइप जा माण्हू आहिनि त असांजा गाना बि घणा उहो ई था ॿुधनि वरी ॾुखाए असांजे लाइ। त पोइ मतिलबु तव्हांजे लाइ उहो मार्केटिंग वैल्यू आहे, सुठी आहे, टारगेट आहे, जीअं कयो था ओके आयो तव्हां। सही आहे, ज़बरदस्त। अच्छा माना इहो तव्हांजे न, पर मां तूं मुंहिंजी ॻाल्हि मटाए वई त प्यार मां तोखे इहो पुछां भई कंहिंसां थियो, कीअं थियो? प्यार स्कूल लाइफ में थियो हुयो मूंखे। अच्छा पुराणी ॻाल्हि आहे। पुराणी ॻाल्हि छो हाणे प्यार करणु छॾे? पुराणी एतिरी मतिलबु छा मतिलबु कुझु साल पहिरियां जी हुई। हाणे स्कूल मां हाणे निकितो आहे बीकॉम ते पहुतो आहे, ला ला करे छो तो बाकी तूं खोल मतिलबु 6-7 साल पहिरियां जी ॻाल्हि हूंदी। 6-7 साल जी, 6-7 साल ईअं ॿुधाए वई जहिड़ो बस कल्ह जी ॻाल्हि। कल्ह जी अॼुकल्ह वक़्तु बि त ईअं ई थो गुज़री वञे न मासी। अच्छा न पर अॼुकल्ह प्यार बि जल्दी जल्दी था, प्यार जल्दी थो थी वञे, बल्कि जेसिताईं असांखे प्यार न थींदो न त असांजे सॉन्ग्स में उहा फीलिंग्स बि न ईंदी। तूं वरी रॉक स्टार ॾेले वई त जेसिताईं प्यार न थींदो तेसिताईं हो न थींदो। बिल्कुल ही है। तू इन करे प्यार क्यों तो यार? हाणे त प्यार करणो ई करणो आहे। हो न जैसा सिंधी एक्टर छ त हाणे त ओ बदूक त वे उदिया यार, हो त चंदा पला त करणा है, वो भी शे हाणे त प्यार करणो ई करणो पवंदो। मूसा खान सिंगिंग करणी आ, हां आवाज में दर्द जरूरी आ, दुख जरूरी आ न जी। पोइ तव्हां इहो माना इन चकर में प्यार कयो? हा इन न हिकिड़ो नेचुरली बि थियो आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हिकिड़ो नेचुरली थियो, हिकिड़ो बाद में तव्हां चकर में कंदा रहियासीं। सभ खां पहिरियां त मां पाण सां प्यार कंदो आहियां, मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायसि। पाण सां कीअं माना छा अहिड़ियूं निशानियूं छा हुजनि त ख़बर? मतिलबु ईअं त अगरि को मां कमु कंदो आहियां त उनखे मां पर्सनली मां चवंदो आहियां यार शिराज ओके आहे, सुठो कमु थियो, जीअं अॻिते मां पाण खे मोटिवेट करे सघां। छो जो अॼुकल्ह मोटिवेशनल घटि आहिनि, दड़का घणा था ॾियनि, इन जे करे चयुमि मां मुंहिंजो अलाह बसि ओके आहे, कमु करणो आहे, अॻिते बहितर और कंदासीं इंशाअल्लाह। आईने में बि ॾिसंदो हूंदे सॼो ॾींहुं? मां सां हिकिड़ी छोकिरी रहंदी, पोइ उहा हॉस्टल में, मां बि पुराणे दौर जी, तोखे ख़बर आहे इलाही। पोइ राति जो थियो थी हा ये, मां चयो छोरी छा थियो ॾाइण, ज़िलज़िलो बिलज़िलो त न अची वियो? चई मुंहिंजो मैथ जो जेको आहे सम क्लियर थी वियो निंड में। मैथ जो सम, मैथमेटिक्स खां त मां पर असांजे उहे के ॿार ईअं चवंदा आहिनि त जिननि जी ॿोली आहे। तव्हां एग्री कंदव हिन ॻाल्हि खे मासी? अबा मां पढ़ियल न आहियां, मां कॾहिं ज़िंदगी में स्कूल जो बूथ ई न ॾिठो आहे, स्कूल हूंदो छा आहे? अच्छा त मूंखे हिकिड़ी ख़बर त मैथ छा आहे त शेथ छा आहे। बिल्कुलु बिल्कुलु न, उहा सम्स इहो आहे त हिकिड़ो गेम जी टाइप बि आहे। अगरि माण्हुनि खे गेम ॾिसी करे वठे त हिकिड़ी गेम जीअं थींदी आहे मोबाइल में बि खेॾंदा न, तूं ॻाल्हियूं त करे थो सौ, मूंखे सुठो आहे माशाल्लाह, ॻाल्हाईंदी थो जी जी। माना कुझु माण्हू हूंदा गूंगा हूंदा, ईअं बि न आहे, पर तूं ॻाल्हि खे फेराए त मोहबत जी ॻाल्हि थी कयां त तूं मोहबत कंहिंसां कई? हाल मोहबत मां तव्हांखे ॿुधायो न, मोहबत मूंखे थी, वरी हुनखां पाण खे छॾे पाण बोली पाण सां पोइ थियो, जॾहिं मां धोखा खाधा पोइ चयुमि यार पाण सां कर त बहितर थी, का शइ त कुझु शइ त हासिल थी वेंदी न, बाक़ी ॿियनि जे चकरनि में त पोइ जुमो जुमो। ॿियो केरु जे चकर में तूं प्यार कयो? बसि हुयो को हिकिड़ो स्पेशल माण्हू हुयो जिन सां मूंखे मोहबत थी। स्पेशल आहे माना उहो हुयो न, हाणे त पोइ माना उन छॾे तड़ी पार
उन छॾे ॾिनो। हा कहिड़ी रीज़न ॿुधाईंदो न यार हिन जे करे तुम्हें हीअ शइ न आहे छॾ जा छा? न असल में रीज़न इहा न आहे, रीज़न पोइ शायदि हुन मूंखे बि लाइक कंदो हुयो उहो जेको बि हो, लाइक कंदो हुयो, कंदी हुई। अच्छा कंदी हुई, हा। त उन खां बाद वरी पोइ असांजो जॾहिं स्कूल चेंज थी वियो ऐं जॾहिं मां इंटर, उन खां पोइ मुंहिंजो कॉन्टेक्ट न थी थी सघे हाणे ताईं इंतज़ारु थींदो हुजे, इहा बि ॻाल्हि आहे। अच्छा हाणे ताईं इंतज़ारु, इहो माना तव्हां ग़लतफ़हमी आहे अञा ताईं? हा ग़लतफ़हमी आहे हुई। अच्छा ग़लतफ़हमी आहे। मूंखे ईअं लॻे कि मां हॉलीवुड जी सीरीज़ पई ॿुधां त स्कूल चेंज थी विया ऐं असां उते थियासीं। सिंध में किथे थींदो आहे इहो? न मां तव्हांखे ॿुधायां थो, मां कराची मां पंहिंजे कराची सिंध मां पंहिंजी स्टडी मां कई आहे। कराची सिंध में इहो मेट्रिकुलेशन मां हितां कई आहे, इंटरमीडिएट हितां कई आहे ऐं ग्रेजुएशन बि मुंहिंजी केयू मां थी थिए। माशाल्लाह ज़बरदस्त। त माना ईअं प्यार जो सिलसिलो रहियो? पढ़ाई जो या प्यार जो? प्यार जो। हा पढ़ाई सां गॾु प्यार जो। पढ़ाई ऐं प्यार गॾु? हा बिल्कुलु। अच्छा उन जे लाइ तव्हां कहिड़ियूं शयूं कयूं? मां थोरो छा आहे त अॼु मुंहिंजो बि मूड आहे टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ। मतिलबु कॉन्सर्ट वग़ैरह जीअं थींदा? तूं कॉन्सर्ट उन महिल कंदो तूं अची? स्कूल में थींदा परफॉर्मेंस जीअं कंदासीं, 14 अगस्त ते थींदो हुयो, हुन खां पोइ सभिनि खां बर्गर मां थी वेंदो असांखे। ओके तॾहिं तोखे माना लाइक कंदी? हा बिल्कुलु। पोइ कहिड़ी ॻाल्हि जे करे छॾी? उहो ई त पुछां थी। छॾियो हाणे ॾिसो न हिन कंफ्यूजन आहे, हाणे छॾियो अथई न छॾियो अथई, हाणे चेंज थी वियासीं त पोइ कहिड़ा आशिक़ कॾहिं कहिड़ी सूरती वारी तलाश? इहो सही आहे न, इंतज़ार हिन में फीलिंग्स बि ईंदियूं आहिनि। इंतज़ार हिकिड़ी ॿी शइ हूंदी आहे, तूं त इंतज़ार जी बिना इंसल्ट पियो करी त 7 साल गुज़री विया, को राब्तो न थियो आहे। अच्छा ॿी ॻाल्हि, उन खां बाद बि वरी मुंहिंजी मोहबत थी, कहिड़ी ॻाल्हि आहे? हा इहा ॻाल्हि कर पुछण थी चाहियां। हा उन खां पोइ ईअं बि न आहे बोरियत टाइप वारो प्यार मुंहिंजो न आहे। ठीकु आहे, अगरि उहो न आहे त को मसलो न आहे, अॻिते त आहे न, ज़िंदगी इलाही वॾी आहे, पूरी दुनिया आहे। उन खां पोइ कहिड़ो प्यार कयो तव्हां? उन खां पोइ बि थियो हिकिड़ो प्यार। अच्छा हिकिड़ो प्यार थियो? हा कहिड़ा प्यार आहे ॾिसी केॾी खां पोइ बि प्यार थींदा रहिया। उन प्यार में पहिरें प्यार में क्या छा डिफरेंस हुयो? पहिरियों प्यार त ॾिसो न उहो नंढपण वारो, मतिलबु उनजी मम्मी डैडी प्यार हुयो, मतिलबु उन खां बाद वारो प्यार थोरो मैच्योर प्यार हुयो। उन में तव्हां माना ईअं वियो हूंदो यूनिवर्सिटी, वरी हवा गुली हूंदी, टकराया हूंदा, किताब किरिया हूंदा, किताब में गुल हूंदो? न ईअं न थींदो आहे मासी, ईअं ॾाढी कोशिशि बि कई असां, पर उल्टो रिएक्शन थी वेंदो आहे हिननि शयुनि जो। अच्छा पत्थर लॻा न, बसि ईअं क्लास में वेही करे मतिलबु थी वेंदो आहे न ईअं। अच्छा नज़रूं माना आई टू आई, माना पढ़ाई में तुंहिंजो ध्यानु न आहे? मां शमन अली मीराली साहिब खे कॉल कयां थी। न पढ़ाई में मां 7 क्लास ताईं, लास्ट ईयर आहे छोकिरे जो, या पढ़े तो तूं पढ़ाई त पूरी कर। ॾिसो पढ़ाई पंहिंजी जाइ ते, ज़िंदगी में एंटरटेनमेंट बि आहे, ॿियो पाण असांजो कम ई एंटरटेनमेंट आहे, त हुन में एंटरटेनमेंट। बाक़ी 7 क्लास ताईं मां इहो ॿुधायां सभिनि खे, 7 क्लास ताईं मां पोजीशन होल्डर हुई, हुन खां बाद वरी पोइ प्यार मुंहिंजे घर में कप बि पिया आहिनि, मुंहिंजा सभु कुझु पियो आहे। ओके पढ़ाई बि आहे, हर शइ आहे। हाणे बि माना पढ़ाई करें थो अञा ताईं? हा बिल्कुलु, एजुकेशन त करणी आहे, उहा त बाबा चवंदो आहे त पढ़ाई न आहे छॾणी। अच्छा ॿियो प्यार हले थो या ख़तम थी वियो आहे? हाणे प्यार था हलनि, हाणे प्यार था हलनि काफ़ी सारा। अच्छा हाणे माना उन ते छा हूंदो आहे? ईअं न चवांसि जीअं न माना घणा प्यार हलनि था, त मां हिन में छा सम्झां? प्यार ॾिसो न, प्यार त हाणे माना आई लव यू टू सेंड टू ऑल करे छॾी, सेंड टू ऑल। हा सिधी ॻाल्हि आहे, हाणे दिलि वॾी थी वई आहे, हाणे सम्झ में अची वई आहे, सभिनि खे प्यार ॾिनो आहे, सभिनि खे इज़त ॾियणी आहे, ऐं कुझु थियण जो फॉर्मूलो बि इहो आहे त तव्हांखे कंहिंखे प्यार ॾींदव, इज़त ॾींदव त मोट में उहा शइ मिलंदी। अच्छा जी, न मां ॾाढो सुठो माना तव्हां सां डिस्कशन थी प्यार ते। थैंक यू। ऐं मूंखे मज़ो आयो, फासायो बि ॾाढो मूंखे। न फासायो न, मां मूंखे ॾाढो मज़ो आयो हिन ॻाल्हि में, माना तव्हां वाकई ख़बर आहे तव्हांखे इश्क जी। जी इश्क कजो बि न, इश्क नथा असां करे बि नथा सघूं, आम इंसान नथो करे सघे। ये ॾिसो न हिनखे रटियल आहे, इश्क नथा करे सघूं। बिल्कुलु, मां चयो आहे इश्क नथा करे सघूं। सूफीज़म ते मां कोशिशि बि मुंहिंजी स्टार्टिंग में मां सूफीज़म खां स्टार्ट कयो, म्यूज़िक जो ॻाल्हि थो कयांव, छो जो मां हिकिड़ी असांजे खानका जीअं चइबो आहे, जिथे मतिलबु उते रमज़ान में असांजा प्रोग्राम थींदा, त मां सूफीज़म खां स्टार्ट कयो, दुनियावी सॉन्ग्स त हाणे मां स्टार्ट कया आहिनि, त पोइ उते मूंखे काफ़ी नॉलेज मिली, छो जो इश्क जो इलाही जेका मंज़िल आहे न उहा इलाही मथे आहे, इहो मूंखे ख़बर आहे त आम इंसान नथो करे सघे। तूं बैचलर्स पियो करी न हाणे? जी। त मास्टर्स जे लाइ इश्क छो नथो सिलेक्ट करे? तोखे नॉलेज सुठी मिली वेंदी हुन? मां सिर्फ़ु इहो ॿुधो आहे, मां पाण इश्क न कयो आहे, मतिलबु मां सिर्फ़ु ॿुधो आहे, जेका ॿुधी आहे उहा ॻाल्हि तव्हां बि एग्री कंदव शायदि। 200 रुपया घरो वठी हिकिड़ी चादर वठ, तूं बि मन झूम झूम ईज़ी आहे, को मसलो ई न आहे भाउ। ईअं बि कंदा, को मसलो न आहे। ॾिस न तोखे सिंगर थियणो आहे, तूं मन झूम झूम न कंदे त काॾा थींदो कमु? इहो मतिलबु हिकु कामयाबु थियण लाइ इहो करणु ज़रूरी आहे, मतिलबु दरगाहुनि ते पाण चए थो रॉक स्टार थी, जेसि ताईं दर्द न थींदो तेसि ताईं मां कुझु न करे सघंदो। न हाणे बि जेके सॉन्ग्स आहिनि माशाल्लाह काफ़ी पसंदि थिया आहिनि मुंहिंजा, त ईअं सुठी सोबर तरीक़े सां हलूं त इहा सुठी ॻाल्हि न आहे मासी। हुन में वरी सफ़ा ईअं माना, हुन में त वरी डायरेक्ट ॾाढी वॾी मतिलबु छॾे करे, हा
न इहो बि साडा को किथे तरीक़ो रख आहे। चवणो पवंदो साडा किथे रख। अच्छा ही कुझु गाना आहिनि छो त तव्हां माशाल्लाह पाण बि सिंगर आहियो ऐं सिंगरनि जी फैमिली सां तालुक़ रखो था पिया। शुक्र कुझु गाना आहिनि इहे मां चवंदुमि त तूं कंहिंखे डेडिकेट कर, जी। पर उनजी शर्त इहा आहे त इहे फेमस माण्हुनि जो हुजनि। पर इहो कंदासीं हिकिड़े ब्रेक खां पोइ, छो जो ब्रेक जो टाइम थी वियो आहे त इन खां पोइ जीअं ईंदासीं तव्हांखे मां इहे गाना ॿुधाईंदुमि ऐं तव्हांखे उहे डेडिकेट करणा हूंदा। ओके। त नाज़रीन तव्हां केॾांहुं बि न वञो, अचूं था वापसि ऐं पोइ हिननि सां कचहरी जारी रखंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं मूंसां गॾु जेको गेस्ट मौजूदु आहे, आई मीन गेस्टड़ो मौजूदु आहे, जंहिंखे मां गेस्टड़ो चवंदी आहियां, उहो आहे शिराज़ अली मीराली। ऐं तमामु यंगस्टर आहे, नओं इन में टैलेंट आहे, इंथ्यूज़िज़म माना हिकिड़ो इन्हनि में जेको आहे न स्पिरिट आहे कुझु करण जो। त ॿियो पढ़ाई बि हिननि जी सुठी थियल आहे। त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा सुठी लॻंदी आहे यंगस्टर्स में जेके पढ़ियल आहिनि उन्हनि में इलाही जेको आहे जेके पुराणा सेलिब्रिटीज़ आहिनि, पुराणा इन जे करे थी चवां जो मां पाण पुराणे दौर जी आहियां, त जेके अणपढ़ियल सेलिब्रिटीज़ आहिनि उन्हनि में साड़ वग़ैरह घणो आहे। ऐं जेके यंगस्टर्स आहिनि उहे हिक ॿिए खे कटनि नथा, उहे हिक ॿिए खे सपोर्ट था करनि, हिक ॿिए खे किथे न किथे अॻिते आणनि था। बिल्कुलु। इहा इन जे करे मां मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां यंगस्टर्स खे सपोर्ट कयां, उन्हनि खे अॻिते आणियां। हालांकि असांजो हिक ॿिए में कोई लालच वग़ैरह न हूंदी आहे, पर इहो हूंदो आहे त यंगस्टर्स जॾहिं ईंदा न त असांजी इंडस्ट्री खे नवां ख़्यालात मिलंदा, नवां आइडियाज़ मिलंदा। गेम्स खेॾंदा आहियो शिराज़? जी बिल्कुलु गेम्स खेलता हूँ। स्पोर्ट में या मोबाइल में कहिड़ी गेम? ॿई कहिड़ियूं बि? हाँ खेलता हूँ तू बिल्कुल। भी पबजी वाला है क्या? पबजी नरेंद्र मोदी रचो था पबजी वाला है क्या? पबजी में एतिरो इंटरेस्टेड न आहियां मां, बाक़ी क्रिकेट मैच खेलदा हूँ। तू वो तो न खेॾंदो आहे, ये कहिड़ी हूंदी आहे कैंडी क्रश? कैंडी क्रश ॾाढी खेॾी आहे, कैंडी क्रश ॾाढी खेॾी आहे। मां सम्झी वियुमि जेको इहो नथो खेॾे न इहो पबजी, वो कैंडी क्रश खेॾंदो बिल्कुलु। बाक़ी मां तोखे हिकिड़ो किस्सो थी ॿुधायां कैंडी क्रश वारनि जो। कैंडी क्रश वारनि खे ख़ुदा आहे पुॼे जे गेम ठाही आहे, तोखे तुंहिंजी ॻाल्हि नथी कयां। न मां न ठाही आहे, मां खेॾियो आहे। अब्बा मांखे हर जॻह ते नोटिफिकेशन मोकिल। अच्छा फेसबुक जे थ्रू? मां फेसबुक डिलीट करे छॾियो। मां चयो मांखे नोटिफिकेशन न खपे। अच्छा मां इंस्टाग्राम ते अची वियसि, इंस्टाग्राम ते बि मुंहिंजो नोटिफिकेशन आयो बासी मोरा कैंडी क्रश खेॾ। त पोइ मासी तव्हां चैंपियन हूंदा न, हर कंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी त तव्हां था खेॾनि। अब्बा मांखे तो बाय चैंपियन हो जेको इन मांखे आज़ार कयो आहे। अच्छा मां बाबू सर टॉप ते वञी वेठसि, उते सिग्नल जो नालो ई न हूंदो आहे, उते मूंखे आई त बासी कैंडी क्रश खेॾ। अच्छा मां मोबाइल भॻी आहे, पेडल जा 20 पैसा भरे ते मोबाइल खणी आई आहे। अच्छा मासी मूंखे हे तव्हांखे ॾिसां थो हथ में तव्हांजे इहो छा थियो आहे इहो? अब्बा कहिड़ा सूरत थो पुछे पियो, ॾाढो लॻो आहे। अच्छा हिकिड़ो तव्हांजे शायदि घर में हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, तमामु मुंहिंजो भाउ आहे मुसाविर, तव्हां सुञाणींदा उन्हनि खे? न बस सॉरी, मां नंढनि आर्टिस्टनि खे न सुञाणींदी। मुंहिंजो तमामु सुठो दोस्त आहे ऐं मूंखे चयो हुअमि त मां पंहिंजी मासी जो शो में तव्हांखे घुराईंदुसि, त पोइ शायदि उहो थोरो खेचलो बि आहे, उहो थोरो खेचलो बि आहे, पोइ तव्हां शायदि मूंखे लॻे थो तव्हां हुनखे कुट ॾिनी आहे। न बन इहे ग़लति कमु न आया। अच्छा हे मां पाण सां पाण जेको आहे इहो वेदन कयो आहे। अच्छा गरम मानी पचाईंदा हूंदा त? गरम मानी इहो वेलण लॻी आहे। मन सवाल ॾिस न, वेलण सां कंहिंजो हथु भॼंदो आहे? इहे तए में बि छुरी पूरी लॻी सघे थी, बीकाम करे थो, पर तोखे वेलण ऐं छुरी जो फ़र्क़ु ख़बर न। मां इहो तव्हांजो हथु ॾिसां थो न, मूंखे ॾाढो ॾुख थिए थो। बसि कंहिंखे त ॾुख थिए थो, माण्हू मिठाइयूं विरायूं। अच्छा ईअं छो मासी? न ग़लति ॻाल्हि आई आहे। बसि छा कयां। अच्छा रांदि जी ॻाल्हि पई हले, कैंडी क्रश ॾे वठी वई, मां जो तूं यादूं ताज़ा कराए छॾियूं। रांदियूं खेॾंदा माना कैंडी क्रश खां अलावा कहिड़ियूं गेमियूं खेॾंदो आहे? स्पोर्ट्स आहे, क्रिकेट वग़ैरह मां। अच्छा क्रिकेट वग़ैरह बि खेॾंदा? मैच खेॾंदा आहियूं असां, नाइट मैच खेॾंदा आहियूं, स्पेशली सैटरडे नाइट। राति जो ई छो तो केॾे को आहे छा चक्कर राति न? राति में क्रिकेट मैच खेॾंदा आहियूं। उहो ज्यादा राति जो ई छो तो केॾे क्रिकेट मैच? नाइट में ई आहे त सैटरडे नाइट हूंदी आहे, सभिनि दोस्तनि जी छुट्टियूं हूंदियूं आहिनि ऐं टाइम बि मिली वेंदो आहे, त पोइ मज़ो ईंदो आहे लाइटिंग वग़ैरह हणी करे। अच्छा हाणे भला क्रिकेट खेॾूं हिकिड़ी पाण? भले जीअं भले भले जीअं तव्हांजो हुकुम हुजे। अच्छा ओके। अच्छा हिन में जेको असांजो राउंड आहे उहो आहे हण खण राउंड। हण खण माना जल्दी जल्दी जवाब ॾियणो आहे। अच्छा इन में ग़लती जी गुंजाइश न आहे। ग़लती जी गुंजाइश ईअं त न मां सोचां फलाणे जो नालो वठां करे टीरे जो नालो वठां। न इहो तव्हांजे लाइ त मसलो न आहे न, मसलो वरी बि असांजे लाइ आहे। तव्हांजे लाइ कोई मसलो न आहे, अलाह ख़ैर करे। मासी सां गॾु वेठो तूं नालो खण, टूल ते पैसा माफ़ थी वेंदा आहिनि। मासी बि हथु बन रहा वेठी तॾहिं त इहे टूल वारे बाजे नाले ते हिकिड़े खां पैसा वरिता। अच्छा उन जो बूत भॼी आया। ओके रेडी? अच्छा ओके
सुठो सिंगर मंज़ूर सखीराली या शमन अली मीराली साहब? शमन अली मीराली साहब। अच्छा बाबा आहे इन जे करे? न बिल्कुल न, अहिड़ी ॻाल्हि न आहे, एज़ अ सिटीज़न। ॾिसो ॿियनि खे बि चांस ॾियो। न न बिल्कुल, मंज़ूर साहब मुंहिंजा फेवरेट आहिनि। सोचींदो हूंदो मुंहिंजो नालो ई न कई। न अहिड़ी ॻाल्हि न आहे, मुंहिंजा असांजा वॾा आहिनि, चाचा आहिनि मुंहिंजा, बल्कि मां पर्सनली मूंखे ॾाढो प्यार कंदा आहिनि चाचे सां प्यार ॾाढो। मंज़ूर साहब न, तव्हां ॻाल्हि कई सिंगिंग जी, शमन अली मीराली साहब ऑलराउंडर सिंगर आहिनि, मतिलबु गज़ल गायकी, सूफ़ीज़म। त मंज़ूर साहब जी हिकिड़ी चंचल आवाज़ आहे, हिकिड़ी प्लेबैक सिंगिंग वारी आहे, त वधीक क्रेडिट शमन अली मीराली साहब। हलो मां तमामु इहा एज़ अ सिटीज़न ॻाल्हि कई, मां कैमरा ते हथ जोड़े अर्ज़ु कंदुसि, इहा एज़ अ सिटीज़न ॻाल्हि कई, छो जो मां सिंधवासी आहियां, इन जे करे मां इहो वोट ॾिनो। बाक़ी घरेलू को हिन में का सियासत न आहे। ओके, नई बेहतरीन सिंगर फरज़ाना बहार या फ़ाइज़ा अली? फ़ाइज़ा अली। फ़ाइज़ा अली जी। ओके, सुठो शायर मुमताज़ मोलाई या वहीद हकड़ो? वहीद हकड़ो साहब। वहीद हकड़ो साहब, ओके। मुमताज़ शाहे तू भला को गुल्लो आचा मेरा तो तोखे लेखियो ही न। न बिल्कुल अहिड़ी ॻाल्हि आहे, तो ख़बर है, मां पर्सनली मुमताज़ मोलाई जी वॾी फैन आहियां। उस्ताद वहीद हकड़ो साहब मुमताज़ साहब खां सीनियर आहिनि, ऐं उन्हनि जा जेके मुंहिंजे वालिद साहब सॉन्ग्स ॻाया आहिनि उहे काफ़ी सुपर डुपर आहिनि, इन जे करे। उहो सभु सही आहे, पर मां पंहिंजी पर्सनल ॻाल्हि थी कयां त मुमताज़ मोलाई जी मां वॾी फैन आहियां। मां बि फैन आहियां बिल्कुलु उन्हनि जो। तो ख़बर तूं भला को गुल्लो आछा एतिरो मां ॻायो आहे जो माना मां पाण गुलशी वई आहियां, कॾहिं कॾहिं त गुलाड़ी बि ईंदी आहियां मां। न मुमताज़ साहब त माशाल्लाह काफ़ी हिन वक़्तु छायल बि आहिनि माशाल्लाह, मां पाण पर्सनली उन्हनि जो फैन आहियां, तबियत में मां उन्हनि जो इलाही वॾो फैन आहियां, तमामु घणो प्यार ॾींदा आहिनि मूंखे। हिकु ॾींहुं बल्कि मुमताज़ साहब जी मां स्पेशल, हाणे मां मुमताज़ साहब जी हिकिड़ी स्पेशल ॻाल्हि मां तव्हांखे शेयर कंदुसि अगरि इजाज़त हुजे त। जी जी तव्हां। त मुमताज़ साहब जी रिकॉर्डिंग हले पई, ऐं सेम स्टूडियो में इरफान समो साहब जे स्टूडियो में मुंहिंजी बि रिकॉर्डिंग हले पई। पोइ उते जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त शिराज़ बि आयो आहे, उन्हनि जी रिकॉर्डिंग आहे, त सर आई लव यू मुमताज़ साहब, त उन्हनि पंहिंजी रिकॉर्डिंग छॾे करे मूंसां अधु कलाकु अची करे वेठा, मूंखां तबियत पुछऊं कीअं आयो, त इहा मुंहिंजे लाइ इलाही वॾी ॻाल्हि आहे, छो जो पाण बि हिकिड़ा वॾा आर्टिस्ट आहिनि सिंध जा। न न बिल्कुलु, ख़ुशि जो आबाद हुजे सर, थैंक यू। प्यारो माण्हू थी मुमताज़, मां सां त वरी ख़बर थी, असां त गॾु नंढपिणो गॾु गुज़ारियो आहे। तव्हां मां सां ॾीटी ॾक रखे रहियो, कंहिं सां वक़्तु गुज़ारियो? मां तोखे ॿुधायां थी, मां पुराणी आहियां। अच्छा, मां इलाही पुराणी आहियां, तुंहिंजी सोच बि नथी वञे उते। मतिलबु सभिनि आर्टिस्ट होॾे उदित नारायण सां बि तव्हां गुज़ारी आहे? उदित नारायण त मूंखे चवंदो आहे जॾहिं तूं अचु इंडिया त पहिरियों ॿाहिरि ईंदी कर। इहो मां ख़ुशकिस्मत न आहियां त मां सभिनि आर्टिस्टनि खे छॾे करे हाणे तव्हांजे कॾ लॻी पवां त सभिनि सां ई मिलिया तव्हां नंढे लाइ? मुंहिंजे कॾ लॻंदे काथो जो डर आहे, इहो ॿुधायां थी, मां बेफ़ैज़ आहियां, कंहिंखे फैज़ न ॾींदी आहियां। ओके, फीमेल सिंगर तव्हांखे कहिड़ी वणंदी आहे, शनीला अली या दीबा सर? दीबा सर, मैडम दीबा सर। मैडम दीबा सर, अच्छा ज़बरदस्त। वधीक सुरीलो सिंगर कहिड़ा, फयाज़ मीराली या शिराज़ मीराली? मां पाण सां प्यार कंदो आहियां, शिराज़ अली मीराली। अदा एडजस्ट करे, अदा सॉरी नॉट इंटरेस्टेड, मां बेस्ट सिंगर आहियां, मुंहिंजो बाबो ई बेस्ट सिंगर आहे, बाक़ी तव्हां सभु जेको आहे वॾी पापड़ ऐं लूल खपाए। हमेशह पाण सां प्यार कयो, पाण खे मोटिवेट कयो, इंशाल्लाह मंज़िल माणींदव। यो कॉन्फिडेंस, ये वाला नशा करना है, ये वाला नशा करना है। ओके, न ज़बरदस्त खेॾियो तव्हां जी, मूंखे वणियो, छो जो कुझु माण्हू सवाल ख़तम थी विया न, हे ॿियो राउंड ईंदो न हाणे। अच्छा अच्छा, तूं छा सम्झा बसि ईअं धड़ाधड़ थींदो छा? न मूंखे मज़ो पियो अचे, मां चयमि शायदि अञा हुजनि सवाल। तूं रुगो पंहिंजूं तारीफ़ थो करे, मज़ो कीअं न ईंदो तोखे? अच्छा, हाणे जेको असांजो राउंड आहे उहो आहे ॾे मुंहुं। ॾे मुंहुं, हिन में कहिड़ो मुंहुं ॾियां, घणा मुंहुं तो वटि, कहिड़ो मुंहुं ॾियां? ओके ओके, सही आहे, हिकिड़ो ई मुंहुं ॾियणो आहे। हिन में इहो आहे त तव्हांखे माण्हुनि इल्ज़ाम लॻाया आहिनि, अड़े इहो शिराज़, इन खे मां सुञाणा, इहो हेड़ो तेड़ो, त हाणे तूं हुनखे क्लियर कर त बा, न मां अहिड़ो न आहियां, ठीकु आहे? पहिरियों जेको इल्ज़ाम आहे त तव्हां पार्ट टाइम में साइकिल ते छोला खपाईंदा आहियो। इहो कंहिं ॾिठो मूंखे? दुनिया ॾिठो आहे, जे चयो आहे मूंखे। न खपाया न आहिनि, वरिता आहिनि ऐं खाईंदो आहियां मां शौक़ सां। छोला खाईंदो ई? हा, छोला खाईंदो आहियां मां, बल्कि मां कुझु बि कान थो करे, छोला तो खाईंदो। न बिल्कुलु, जेका शइ आहे पसंदीदा उहा मां दिलि सां चवंदुसि त मां खाईंदो आहियां। छोला वणनि था तोखे? बिल्कुलु, ज़बरदस्त। अच्छा, तव्हां ते ॿियो जेको आहे इल्ज़ाम आहे, बुरो त नथो लॻे? ये माण्हुनि जा इल्ज़ाम अथई, मतां मुंहिंजा सम्झे। ये इल्ज़ाम त न आहे न, इहा त मुंहिंजी पसंदीदा दिलि जी ॻाल्हि आहे न, मतिलबु ॾिठो आहे, वाकई मूंखे ॾिठो आहे, सही आहे, ओके। अच्छा, तव्हां पाईंदा ब्रांड आहियो पर पर्सनैलिटी मां लुंडे जो लॻंदो आहे? इहो बि कंहिं ॾिठो आहे मूंखे। अच्छा, तव्हां भले, मां ॿई शयूं लाइक कंदो आहियां, लुंडे में बि कॾहिं समटाइम्स मूंखे ईअं एक्सपेंसिव शइ निकिरी वेंदी आहे,
बल्कि इहो बि वाकई यार कि आहे का तव्हांजी टीम आहे जेका मुंहिंजे कढे मुंहिंजी टीम गेस्ट ॻोल्हण खां पहिरियां मां सिधी ॻाल्हि कंदुसि मां स्ट्रेट फॉरवर्ड ॻाल्हि कंदो आहियां त हिकिड़ी जाइ ते मां लुंडा न इतवार बाज़ार लॻी डिफेंस में लॻंदी आहे उते मां लाइव मां तव्हांखे चवां थो कैमरा ते मां 25 रुपए में शर्ट वरिती हुई 25 रुपए में 25 रुपए में शर्ट वरिती हुई अब आए मुंहिंजा 25 रुपया तॾहिं त मां बि ऐं उहा शर्ट मुंहिंजी ब्रांडेड शर्ट्स मासी तव्हां यकीन कयो उन्हनि जो कलर फिटी पियो उनजो कलर न आहे फिटियो त मां कंदो आहियां बा एक 25 रुपए की शर्ट की कीमत तुम क्या जानो शिराज बाबू अलाए कहिड़ो बाबू वाह 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 माना 25 रुपए त तूं जेका शर्ट वठी आयो आहे न अञा ताईं बि हले हिते मूं वटि वॾा माण्हू आया आहिनि वॾा ड्राड़ी बि आया आहिनि पर तुंहिंजी वारी जेका आहे ब्रो रिस्पेक्ट हा बिल्कुलु आहे मां पाईंदो बि आहियां उनजो कलर अञा ताईं न आहे फिटियो बल्कि मां ब्रांडेड शर्ट वरिती उनजो कलर फिटी वियो आहे आई लव यू थैंक यू कसम सां माना तूं प्यारो तॾहिं त मां तोखे चवां पई त अच शो में मुंहिंजे में पर इहे इल्ज़ाम न आहिनि इहा त हक़ीक़त आहे पर वाकई हक़ीक़त पर आहे। मूंखे हाणे हाणे इहो इल्ज़ाम भाव आहे हाणे इहो भाव आहे त तव्हांजी का टीम मुंहिंजे कढा आहे असां CID पंहिंजो ठाहियूं था न अच्छा तव्हां महफ़िल में अक्सर एटीट्यूड ॾेखारींदा आहियो छो जो ख़ान साहब जा पुट आहियो न बिल्कुलु न एटीट्यूड न ॾेखारींदा न, इहो इल्ज़ाम आहे या सवाल आहे तव्हांजो इहो इल्ज़ाम आहे मुंहिंजो सवाल न आहे मुंहिंजा अहिड़ा घटिया सवाल नथा थी न न इहो बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि न आहे बल्कि बाबा साईं बि कॾहिं बि एटीट्यूड न ॾेखारियो आहे न मां उहो ई त मां परेशान आहियां जॾहिं बाबा साईं त ॾेखारियो तूं छो थो ॾेखारे मां न ॾेखारियो आहे कॾहिं ॾेखारियो आहे मां किथे ॾिठो आहे मतिलबु कंहिं चयो इहो नालो ॿुधायो हुनजो जालो वारे ॿारनि खे पकड़े वठंदी न, ईअं बिल्कुलु न आहे, हिकु बल्कि- वेचारी हिकु वेचारा मुखबिरी करनि लिकी लिकी फ्री में पर उन नाला बि टीवी ते खड़ी उन्हनि खे न, बदिला बल्कि मां इहो जेन्युइन ॻाल्हि कंदुसि त जॾहिं मुंहिंजो किथे बि परफॉर्मेंस हूंदी आहे शो हूंदो आहे त मां ॾाढो शुक्रगुज़ार हूंदो आहे अल्लाह साईं जो ऐं बिल्कुलु मां नर्वस हूंदो आहे त मां पंहिंजे पब्लिक खे मतिलबु उन्हनि खे एंटरटेन करे सघां एटीट्यूड जी त ॻाल्हि अचे ई नथी एटीट्यूड माना न आहे तो सफ़ा न बिल्कुलु हा इहो आहे त हाणे मासी जो शो करियो आहे हाणे मां पाण खे कुझु सम्झंदुसि न पर 25 रुपए जी शर्ट ते तूं एटीट्यूड कहिड़ो सोचण जी ॻाल्हि आहे वॾा हिकिड़ी आहे पर उहो हिकिड़ो वक़्तु हुयो ऐं बल्कि वक़्तु न मां हाणे बि वेंदो आहियां ॾिसी ईंदो आहे जेके एक्सपेंसिव शयूं आहिनि जेके मूंखे क्लिक कंदियूं आहिनि त मां पाईंदुमि 25 रुपए जी ॻाल्हि हुई 200 सम्झ में अचे त तूं 25 रुपए में वठी आयो मां अञा ताईं मूंखां हज़म नथी थिए ॻाल्हि मासी 25 रुपए जी शइ खे छॾियो अगरि 10 रुपए बि मूंखे सुठी शइ मिलंदी मां हुनखे दिलि सां पाईंदुसि ऐं पंहिंजे वॾे शो ते वेंदुसि तूं ई थी असली लुंडे जो लिबरल ये ओके तव्हांखे टूल ते बीहारींदा आहिनि त शमन अली मीराली जो फोटो ॾेखारींदा आहियो टूल माफ़ करण जे लाइ छा इहो इल्ज़ाम सच आहे टूल शिराज कैमरा में ॾिसी चई छॾ त इहो सच न आहे न बीहारींदा आहिनि फोटो फोटू छा जो मतिलबु कीअं माना बाबा जो फोटो त बाबा जो पुटु आहे कॾहिं बि न फोटू कॾहिं न ॾेखारियो आहे फोटू जी ॻाल्हि उहा ॿी आहे मां तव्हां सां शेयर कंदुसि बाक़ी मां उन्हनि खे गानो ॿुधाईंदो आहियां गानो ॿुधाईंदो आहे इहा असीं ज़िंदगी ॿुधाईंदो आहिनि चवंदा आहिनि वञो मां चवां लाइन में बीठी आहे कि गाॾियूं बीह छो रहियूं वञण छो था ॾे तूं गानो ॿुधाईंदो आहिनि मां ॿुधायां थी फोटू जी नौबत न आई आहे हो चवंदा आहिनि ओके अबा हलो पंहिंजा सिंधी ॿार मोहबत एतिरा आहिनि सचाई एतिरी आहे मां चवंदो आहियां चवंदा आहिनि ओके न तुंहिंजी सचाई जे करे पोयो जेके वीचारा इंतज़ार था उहे करनि बीठा हुजनि उहे पाण ई मूं ॾिन मां छा केॾो सेल्फिश आहे अला न मां छा कयां हो बीहारनि था त हाणे छा कनि पहिरियां ॿुधाईंदो आहिनि बाबा हे ॻाल्हि ईअं थोरो सीन ॿुधाए माना कीअं जॾहिं तूं वेंदो आहे गाॾी हल बीठी हाणे छा माना डायरेक्ट चवंदा आहिनि यसी ज़िंदगी न त ख़ुदि हूंदो न न। खोलाईंदा आहिनि शीशा वग़ैरह केरु आयो मां चवंदो आहियां शिराज अली मीराली आहियां पहिरियां त ड्राइवर चवंदो अथनि पोइ मां पाण हलो आहे करे खिली करे खिलण त असांजो अंदाज़ आहे हूअं बि चवंदो आहिनि खिली ॾेखार थोरो खिली ॾेखार केतिरे में वॾो डाउटी आहे पोइ माना तूं गानो ॿुधाईंदो आहीं हा पोइ गानो पोइ शुरू थींदो आहे पर ईअं हमेशह हमेशह बि न हूंदो आहे के वरी पराया बि टकराए वेंदा आहिनि पोइ फासी बि पोइ ॾियणो तूं लॻे थो रेंजर्स जे हथ न चढ़ियो आहे अञा रंजन ते बि चढ़ियो आहे उहो बि बाबा परस्तार निकितो ये वाह वाह उन्हनि बि गानो ॿुधो हा इहो बि असां वञूं पिया गवादर इहा बि मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां गवादर वञूं पिया असांखे पोइ हुन खां बाद असां प्रोग्राम ठाहियोसीं असां वञण जो मुंहिंजी यूनिवर्सिटी जा फ्रेंड्स हुया असां चयोसीं नूरानी शाह जी दरगाह ते वेंदासीं हुते पोइ अनफॉर्चुनेटली राति इलाही थी वई त असां न वञी सघियासीं पोइ वापसि आया त असां जेके रेंजर्स वारनि रोकियो त यार गड़बड़ आहे छोकिरा यंग आहिनि वञी करे वापसि आया दरगाह ते बि न विया ऐं पोइ हुन खां बाद वरी मां ॿुधायो मां सर अहिड़ी ॻाल्हि न आहे असां स्टूडेंट्स आहियूं घर खां कॉल अची वई देरि थी वई आहे हाणे घर था वञणु चाहियूं चयूं केरु आयो मां चयुमि शिराज मीराली नाम तो सुना होगा शिराज मीराली नाम तो सुना नाम होगा तो सुना होगा कम मुंहिंजा शुरू कयो था इंडस्ट्री में शिराज मीराली नाम न शिराज ते चए या केरु आहे मीराली ते चई अच्छा वालिद केरु थी मां चयुमि शमन मीराली ये तो बिल्कुलु नाम सुना होगा पोइ चई ओके ओके पोइ सुठे तरीक़े सां मोकिले छॾियो
न गाने वारी ॻाल्हि ॿुधाए, गानो किथे ॿुधंदा आहिनि? त मां उहो टूल वारा ॾिसण थी चाहियां, कहिड़े टूल ते बीठा आहिनि इहे, इन जी नौकिरी बि त कंदा आया आहिनि की कहिड़ा आहिनि इहे? न उहे हाणे अलाह उन्हनि जो ख़ैरु करे, पर हर मां छा चयुमि, हिकु ॿ दोस्त हूंदा आहिनि जेके ईअं कंदा आहिनि, बाक़ी त पंहिंजे रूल ऐं रेगुलेशन सां असां वेंदा आहियूं। बल्कि हाणे त सख़्ती थी वई आहे। अच्छा, पहिरियां गाने ते कमु थी पहिरियां गाने ते कमु थी वेंदो जिते किथे। चलो शिराज, तव्हां सां कचहरी कंदे ॾाढो मज़ो पियो अचे। इंशाल्लाह जेको आहे ब्रेक खां पोइ बि इहा ई कचहरी जारी रहंदी। तेसिताईं तव्हां वठो हिकिड़ी नंढी कमर्शियल ब्रेक, मोटी था अचो। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया द मासी मोरा शो ऐं मां आहियां तव्हांजी पंहिंजी ख़ूबसूरत टैलेंटेड। अॼु पंहिंजी तारीफ़ बि कया, कोई मुंहिंजी तारीफ़ करे ई नथो, छा कया? मां सभिनी जूं तारीफ़ा करे करे पंहिंजी ज़िबान ई कूड़ी करे छॾी आहे, कारी थी वई आहे ज़िबान ई पंहिंजी। छो त इलाही माण्हू अचनि था जंहिंजी रूबरू कूड़ी तारीफ़ बि करणी पवंदी आहे। मां कंदी आहियां, मां सिधी मुंहिंजी बि तारीफ़ कई ॾाढी, पोइ उहो कूड़ी सम्झ भला। हाणे तोसां कहिड़ा लेखा कया? मां सही आहे न, पंहिंजी तारीफ़ पाण ई कया अथव। पंहिंजी तारीफ़ पाण करे, छो जो अॼुकल्ह दुनिया नथी करे, सफ़ा नथी करे, इन जे करे ज़रूरी आहे। मतिलबु 100% बि असां किथे ॾियूं था न, त वञी करे 20% ई कमु थिए थो। हा, मां तव्हां इन जे साम्हूं बीही करे चवंदी आहियां, वाह इतना हुस्न कहाँ से लाई हो, पोइ वरी पाण खे जवाब ॾींदी आहे, इन में कोशिश फलाणी क्रीम का कमाल। मां यकीन कयो तव्हां एतिरा वॾा सीनियर आहियो ऐं सभिनी लेजेंड सां तव्हां वक़्तु गुज़ारियो आहे। नंढपण में जेको बि खेॾिया हुआ, चिदा बिदा जेको बि आहे, पर हिन वक़्तु बि यंग तव्हां आहियो। असांजे जेके बि सिंध मीडिया में जेके बि अदाकार आहिनि, तव्हां सां बीहारियो मैच ई न आहे। मासी, आई लव यू। थैंक यू वेहो सभु वेहो। अच्छा, मां हाणे तव्हां खां कुझु जेके आहिनि न गाना ॻाईंदुसि। तव्हां ॻाईंदव? मां ॻाईंदुसि, सिंगर जो हूंदे गाना मां थी ॻायां, इहो हूंदो कॉन्फिडेंस। हा बिल्कुलु। तूं ॻायो भल ताईं? हा बिल्कुलु। तूं रुॻो ठूल ते गाना थो ॻाईंदो। अच्छा, त उहे गाना जेके तोखे डेडिकेट करणा आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त उहे कंहिं सेलिब्रिटी खे करणा आहिनि। अच्छा, छो हाणे तूं चए फलाणी जॻह ते लूल खपाईंदो आहे, उनखे तूं डेडिकेट कयां, असांखे कीअं ख़बर पवंदी? अच्छा, सही आहे, त कोई फेमस हूंदो त ख़बर पइजी वेंदी। ओके। सोनू मेरी डार्लिंग, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे। बचपन का प्यार, बचपन त मां पाण बचपन में हलंदो, हाणे सेलिब्रिटी बचपन में आहे अहिड़ो बचपन सेलिब्रिटी जे हिसाब सां त मां त पोइ बचपन कंहिंसां गुज़ारी आहे? हुननि जा त वॾा आहे, पर न मुंहिंजी बचपन न। न के सेलिब्रिटी के तू कर, माना डेडिकेट कर। बचपन का प्यार, सनम बलोच। सनम बलोच? जी हां। उन सां तव्हां बचपन गुज़ारियो आहे? बचपन न आहे गुज़ारियो, बचपन मुंहिंजो प्यार। अच्छा, बचपन जो तव्हांजो प्यार हुयो? हा, मां उन्हनि खे लाइक कंदो हुउसि। ओहो, एज़ अ सेलिब्रिटी। उन्हनि जा ड्रामास वग़ैरह ॾिसंदो हुउसि, ऐं जॾहिं KTN ते हुया ऐं सिंध मीडिया में हुया, तॾहिं खां मां उन्हनि जो फैन आहियां। नाइस सनम। ॿियो जेको गानो आहे उहो आहे साईं तो साईं, बाबा जो ई गानो आहे तव्हांजे जो। साईं तो साईं मुंहिंजे सिर जो आहे साईं। इहो सॉन्ग बिल्कुलु मां डेडिकेट कंदुसि पंहिंजे वालिद साहब खे, बाबा खे। अच्छा, साईं तो साईं माना सिर जो साईं आहे, सिर जो साईं। ज़बरदस्त। अच्छा, तव्हांजे बाबा जो हिकिड़ो बलोची सॉन्ग आहे जेको मूंखे ॾाढो पर्सनली पसंदि आहे, दर खदे मई दरा खां गिंद हाला मैया। हा बिल्कुलु, इहा पुराणो सॉन्ग आहे ऐं काफ़ी मुंहिंजो बि पसंदीदा आहे। हिन जी कंपोज़िशन ॾाढी प्यारी आहे, पर मूंखे सम्झ में न ईंदो आहे, मूंखे बलोची घटि ईंदी आहे। मूंखे न हाणे बलोच की ॻाल्हाए केरु थो बा? न तव्हां सभु मॉडर्न जो शिया हो तव्हां। अच्छा, हा, इहो गानो कंहिंखे डेडिकेट कंदे? इहो तव्हांखे। मूंखे छो भला? तव्हांजो फेवरेट आहे, तव्हां सेलिब्रिटी आहियो। ओ, मूंखे अॼु ख़बर पई आहे मां सेलिब्रिटी बि आहे, मूंखे कोई डेडिकेट कंदो न आहे, मूंखे कॾहिं फीलिंग ई न आई आहे सेलिब्रिटी। मुंहिंजे लाइ आयो ऐं तव्हांजो फेवरेट सॉन्ग आहे त मां तव्हांखे डेडिकेट कंदुसि। थैंक यू सो मच। अच्छा, पंहिंजे बारे में को भला र्यूमर जेको आहे, अफ़वाह फैलाइणु चाहे यार मुंहिंजे बारे में हीअ अफ़वाह थी वञे त शिराज फलाणी सेलिब्रिटी खे डेट थो करे? फलाणी सेलिब्रिटी खे डेट थो करे शिराज? अहिड़ा नसीब किथां आणिया? इहो कहिड़ो? अच्छा, अहिड़ा न, तूं इहो त हुआ न, हो छा र्यूमर आहे न, अफ़वाह में त तूं मां कीअं चवां, मतिलबु कंहिंसां डेट थी बि न आहे मुंहिंजी। माण्हू चई था सघनि, माण्हुनि त जीअं छोलनि वारी ॻाल्हि पकती, लुंडे वारी ॻाल्हि पकती। न वरी बि हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी यार, मुंहिंजे बारे में हीअ ॻाल्हि अफ़वाह थी वञे, मतिलबु ॿुधायां त कंहिंसां थिए मुंहिंजो इहो। कंहिंसां थिए मतिलबु टिकटॉकर हुजे को? हो टिकटॉकर का ख़ासि नालो कोई ॿुधाए सघो था तव्हां? ख़ासि ॿ ॿुधाए, हिकिड़ो ॿुधाए? 4 ॿुधाए, को मसलो न आहे। अच्छा, अक्सा ऐं हरीशे।
इन ॿिन्ही सां तुंहिंजो माना डेट थो करे त इहो माना अगरि अफ़वाह हले त तोखे ख़ुशी थींदी? हा मूंखे ख़ुशी थींदी। अच्छा अक्सा आरिशे व्हाट इज़ दिस बिहेवियर बेबी? ही छा आहे कल्ह को छोकिरो तव्हांजे लाइ छा थो ॻाल्हाए पियो? न पर्सनली मुंहिंजी फ्रेंडशिप बि आहे ऐं उनखां अलावा ॾाढो हिकिड़ी सुठो कमु था करनि माशाल्लाह, ऐं हिननि खां अलावा पंहिंजे सिंगर्स खे प्रमोट था करनि। त मुंहिंजी अगरि डेट जो ॾिसो हिकिड़ो मक़सदु ॿियो बि हूंदो आहे, कंहिंसां फ्रेंडशिप आहे त हुन सां घुली मिलो था त उहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। मां गंदे दिमाग़ वारी माई आहियां, मां डेट जो उहो ई गंदो मतिलबु ई कढंदसि। न मां उन्हनि जो फैन आहियां, बल्कि ॿिन्हिनि जो फॉलोवर बि आहियां टिकटॉक ते, छो जो असांजे सिंगर्स खे जेको हिननि यूथ जेको आहे न जेको प्रमोट कयो आहे उन्हनि जे लाइ मां हिननि खे मुबारक ॾींदुसि माशाल्लाह। ज़बरदस्त मुबारक हुजनि छोकिरियूं। अच्छा तोखे अगरि वज़ीर आज़म कयो वञे, हिकु त तूं टूल ते गाना ॿुधाई उन खां अलावा तूं कहिड़नि हिननि माण्हुनि खे कहिड़ा तूं वॾा उहिदा ॾींदे? अच्छा ज़रूरी न आहे त उहिदा तूं रियल वारा ॾे त फाइनेंस मिनिस्टर, फलाणो मिनिस्टर, होम मिनिस्टर, ज़रूरी न आहे। जे मिनिस्ट्री तूं ॾेई सघे थो, गिला जी मिनिस्ट्री, फैशन जी मिनिस्ट्री, ब्यूटी जी मिनिस्ट्री, ठीकु आहे। जान ज़ेब अली जानी त माशाल्लाह फैशन जी मां उन्हनि खे ॾींदुसि। फैशन जी इंडस्ट्री उन्हनि खे ॾींदे वॾा असां फाटल कपिड़ा पाईंदा हुआ तूं? न जानी मूंखे उन्हनि जी मतिलबु आहे हिकिड़ो ओरा हिकिड़ो अहिड़ो आहे, सुठो पाईंदा आहिनि ऐं सुठी उन्हनि जो कमु बि अॼुकल्ह नओं हिकिड़ो शो थो अचे, ॾाढो सुठो हुन में वर्किंग करनि था ऐं मुंहिंजी ब्लेसिंग्स उन्हनि सां गॾु आहिनि ऐं फैशन जी मां उन्हनि खे ॾींदुसि। अच्छा ज़बरदस्त। वाहिद लाशारी साहब आहे सलाम दुआ उन्हनि सां? हा उन्हनि जी दुआऊं आहिनि मूंसां। कंहिंजूं दुआऊं ॾाढी तव्हां सभु खे इहो ॿुधायो? हाणे एतिरे वॾे घराणे मां आहियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे सभु सिंधी आर्टिस्ट त मूंखे मां बचपन खां सभिनि सां मतिलबु ओके ख़र्चूं बि वरितियूं ईदनि ते। मूंखे पहिरियों ई ख़बर जेको त तूल ते कराए थो न, तूं ख़र्चूं ज़रूरु वरितियूं हूंदियूं। मां पंहिंजो हिन जे करे पर्स ई रखणी आहे यार। वाहिद लाशारी साहब त पोइ म्यूज़िक जी उन्हनि खे ॾींदासीं। असां म्यूज़िक जी इंडस्ट्री ॾींदव। दीबा सर सेम म्यूज़िक जी फीमेल सब जो मिनिस्टर म्यूज़िक जा थींदा त म्यूज़िक त पोइ जेको हाणे जंहिंजो हुजे स्टाइल हुजे त मां हाणे न ॿियो बि ॾेई सघे थो, ज़रूरी न आहे उन्हनि जी ॿी लाइफ खे बि त सुञाणे न तूं। हेल्थ जो उन्हनि खे ॾींदुसि। हेल्थ जो छो? इंडस्ट्री जो हेल्थ जो छो? मतिलबु हाणे त माशाल्लाह उन्हनि जा ॿार बि आहिनि, जेके ॿार आहिनि उन्हनि खे हेल्थ मिनिस्ट्री ॾियूं। मतिलबु लेडीज़ इहो सुठो कमु उन हिसाब सां त ॿार त वॾी मिनिस्टर हुजा न। तव्हांखे पोलियो जी ॾींदुसि। मां तोखे पंहिंजो नालो वठाई नथी, मूंखे पोलियो न खपे, मूंखे इहा 5000 वारी नौकिरी न खपे। अच्छा शमन अली मीराली साहब उन्हनि खे उहे क्रिएटर इलाही आहिनि माशाल्लाह, त हिकिड़ी क्रिएशन जी हिकिड़ी अहिड़ी इंडस्ट्री हुजे ओवरऑल हो हमेशह मां उन्हनि खे जेका ॻाल्हि मां नोट कई आहे जॾहिं खां होश थियो आहे त नंढो हुयुसि मां, पर हू हमेशह कुझु नओं करण में अॻिते हूंदा आहिनि ऐं माशाल्लाह उन्हनि खां बाद वरी ॿिया माण्हू उन्हनि जे पोयां ईंदा आहिनि। मिनिस्ट्री कहिड़ी ॾींदे? क्रिएशन जी कहिड़ो वज़ीर आज़म आहे? पीयू खे पंहिंजे हेठो ओवरऑल नवाण। तूं चओ मां बाबा खे प्रेसिडेंट करे रखंदुसि त पोइ हिकिड़ी इंडस्ट्री त अलॻि थी वई न। अगरि हूअं चओ त पोइ वज़ीर आज़म त पोइ मुंहिंजे घर जा त आहिनि न, पाण रिज़ाइन करे उन्हनि खे ॾेई छॾींदे। न मुंहिंजे घर जा त आहिनि न उहे। अच्छा बाक़ी ओके। रहमत अली मीराली साहब उन्हनि खे मां ॾींदुसि वज़ीर आला सिंध, मां उन्हनि खे कंदुसि। सियासत में हो वाकई इंटरेस्टेड आहिनि। अच्छा हा पाण न आहे भला सियासत में इंटरेस्ट? मूंखे पंहिंजे कम जे हिसाब सां आहे। छा कंदे उते जिथे फ़ाइदो मिलंदो त पोइ मां बिल्कुलु कंदुसि। मां छा फ़ाइदो खपे तोखे? पंहिंजे फेम जे हिसाब सां ऐं पंहिंजी रोज़गार जे हिसाब सां। अच्छा ओके ज़बरदस्त। स्किन केयर रूटीन छा? अॼुकल्ह जा नौजवान जेके आहिनि उहे मेल हुजनि या फीमेल हुजनि, उन्हनि जी स्किन केयर रूटीन हूंदी आहे न। राति जो जेको आहे 8 किलो जेको आहे 8 लीटर पाणी पीअणो हूंदो आहे, उन खां अलावा स्किन ते फलाणी क्रीम अप्लाई करणी हूंदी आहे। तव्हां छा कंदा आहियो? मां कुझु बि न कंदो आहियां, सिर्फ़ु इहो आहे त क्रीम वग़ैरह हणंदो आहियां ऐं फेशियल वग़ैरह कराईंदो आहियां। माना क्रीम अच्छा नाइट क्रीम हणंदा आहियो, डे क्रीम हणंदा आहियो छा? इहा न मतिलबु ओके, मतिलबु मां न कंदो आहियां। मां तड़ माण्हू सुठो करे, सही करे, सुठो कपिड़ो पाए ऐं बाक़ी तव्हांजी जेका शइ हूंदी त उहा ज़ाहिर थी वेंदी। बाक़ी फेशियल वग़ैरह कराईंदा आहियूं। फेशियल वग़ैरह कराईंदो? कहिड़े नाई खां थो कराए? बराड़ी जो नालो? उहे पंहिंजा आहिनि, दोस्त आहिनि, सुठा नाई। अच्छा पंहिंजा दोस्त आहिनि, उन्हनि खां माना इहो थो कराए अचे फेशियल? बिल्कुलु। फेशियल सां गॾु दाढ़ी फ्री बि? न दाढ़ी उहे पैसा पंहिंजा पूरा वठंदा आहिनि। अच्छा कहिड़ा दोस्त आहिनि तुंहिंजा? ॿार त फ्री में फेशियल कराईंदा? न मां उन्हनि खे चवंदो आहियां न ॾिसो कम जे हिसाब सां नो कॉम्प्रोमाइज़। हा ईअं न वरी पोइ गानो ॿुधाई त पैसा ठीकु आहे, वरी ईअं न त पोइ अधु मुछ बि लाइ विझे, इहो बि थींदो आहे न। मूंखे इहो बहुत थींदो आहे, ओके कर बाबा पंहिंजो कमु ओके कर। अच्छा ज़बरदस्त, न सुठी ॻाल्हि आहे। अच्छा ही जेके शयूं आहिनि इन्हनि जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? कहिड़ी शयूं? ॿुधायां थी न। कंट्रोवर्सी
कंट्रोवर्सी बि सही आहे, ठीकु आहे, अगरि थिए थो त किथे किथे मां ॾिठो आहे त पंहिंजी सिंध मीडिया में कंट्रोवर्सी खां बाद ई माण्हू सेलिब्रिटीज़ थिया आहिनि। ओके, माना थियणु खपे, तव्हां इहो था चओ? थियणु खपे बि, अगरि मेरिट ते आयो त पोइ ईअं बि सही आहे, ओके आहे। ओके, फेम मां पंहिंजे लाइ विश कंदुसि त मूंखे मिली वञे। ओके, अदाकारी बि मूंखे ॾाढो शौक़ु आहे, मां करणु थो चाहियां। अदाकारी बि करणु चाहियो? हा। सिंगर त मां आहियां, शायदि हुन जी वजह सां ई तव्हां घुरायो आहे मूंखे। ओके, जवानी हमेशा जवान बि आया ॾेई करे घुरायो, हमेशा बरक़रार हुजे। अच्छा, हमेशा बरक़रार हुजे। पैसो बि हुजे लेकिन बरकत वारो हुजे, जंहिंमें तव्हां कंहिंखे हेल्प आउट करे सघो, अहिड़ो पैसो हुजे, बखीलनि वारो न हुजे। ओके, ख़ुशी मां बि ख़ुशि रहां तव्हांजी दुआउनि सां, ऐं पूरी मुंहिंजी सिंध, पूरो पाकिस्तान ख़ुशि रहे हमेशा। अच्छा, तोखे 1 करोड़ रुपयो ॾियां मिसाल, छा कंदे तूं? मासी इहा ॻाल्हि तव्हां ठहे ई नथी न। छो नथी ठहे? मां पाण ग़रीब आहियां, मननि में हेॾो करे थो चए, बाक़ी दिलि मुंहिंजी वॾी आहे, अगरि मूंखे मिलियो त पहिरियों तोखे ॾींदसि, तूं टेंशन न वठि। अगरि तव्हां मूंखे मासी करोड़ रुपयो ॾींदव, बल्कि मां त इहो दिलि सां चवंदुसि यार मूंखे ॾियो कई, त करोड़ रुपए मां 10% पंहिंजे लाइ रखंदुसि, बाक़ी मां पूरो जेको आहे न पंहिंजे सिंध वासियुनि जे लाइ कुझु करणु चाहींदुसि। 90% मां सियासी जवाब छो थो ॾे? सियासी न, इहा मुंहिंजी नियत आहे। मुंहिंजी केरु आहे तो वटि जेतिरो कमाए थो 10% रखे ॿियनि खे ॾे थो पैसा? ॾिसो, अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु मां पंहिंजो त कमायां थो न, पंहिंजे लाइ कमायां थो, ऐं मुंहिंजे वालिद साहिबु मूंखे बाबा साईं इहो चयो आहे, शिराज़ कंहिंखे ॾियण जी ज़रूरत आहे, पाण फ़िलहाल स्टार्ट कयो थी कमु, पहिरियां पंहिंजे लाइ ठाहे, पंहिंजे लाइ कर, पोइ बाद में ॿियनि जी हेल्प आउट कर। करोड़ रुपयो मिलियो त तूं पाण चवंदे मां पहिरियों दफ़ो त पैसा मिलिया करोड़ में, लेकिन मां चयुमि 10% मां रखंदुसि, 9 लख तूं रखंदे। हा, बाक़ी मां सिंध वासियुनि जे लाइ कुझु न कुझु कैंपेन खोलींदुसि, या जेके कोशिशि इहा हूंदी मुंहिंजी। ज़बरदस्त। अगरि तव्हां सिंगर न हुजो त छा कयो आहे? उहे त तव्हां चई चुका आहियो, छोलनि वारी ॻाल्हि। न उहो त मां ईअं तोखे इल्ज़ाम आयो। अच्छा, सिंगर न हुजां त पोइ हुन खां अलावा मूंखे क्रिकेट जो ॾाढो शौक़ु आहे, पोइ इहा विश हुई त क्रिकेट में मां अॻिते वधां। वाह, माना सुठी सोच आहे। जी हाँ। अच्छा, कहिड़ो कमु ॾुखियो आहे? सिंगिंग, एक्टिंग? ॾुखियो कुझु बि न आहे, अगरि तव्हांखे जंहिं शइ में इंट्रस्ट आहे त तव्हां हुन में, ॾुखी न आहे, पोइ त माण्हू दिलि सां करे थो न हर शइ। मुंहिंजे हिसाब सां न आहे ॾुखियो, महिनत कुझु बि ॾुखियो न आहे, महिनत आहे, पंहिंजे फील्ड जे हिसाब सां मां ॻाल्हि मां चवां थी लाइटूं लाइ वञ त तूं इहो चए न ॾिसो न, इहो त मुंहिंजी फील्ड जे अलॻि जो कमु आहे न, इहो त इहो त ॾुखियो थियो न, इहो त फील्ड खां अलॻि ॾुखियो थियो न। हा, ईअं त हाणे पोइ हज़ारे ॾुखिया कम आहिनि। अच्छा, हाणे जेको असांजो राउंड आहे उनजो नालो आहे माज़रत सां सवाल। शुक्र। माज़रत सां सवाल इन जे करे जो अगरि कंहिंजी दिलि ॾुखे थी त भले ॾुखे, हा, मुंहिंजी को फ़र्क़ु नथो पवे। मासी मुंहिंजी न ॾुखे, असां तव्हांजे दिलनि जा ठीकाना रखिया आहिनि पाण वटि खणी। ईअं बि आहे, ओके। असांखे कोई पेर थो करे तव्हांजी दिलनि जो ख़ुशि रखण जे लाइ, इन जे करे असां पंहिंजी तरीक़े सां हलाईंदासीं शइ खे, ठीकु आहे? ओके। पहिरियों जेको तव्हांखां सवाल आहे, छा तव्हां तयारु आहियो? अच्छा शिराज, हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी मूंखे, जॾहिं नओं राउंड अचे थो न, बॉडी लाइ छा थींदो? ईअं त कुझु न आहे, कुझु बि न आहे। मां खाईंदी न आहियां, इंसान न खाईंदी आहे, मां अलर्ट थी करे इहो ॾिसो, मां तव्हांजो हूअं ई फैन आहियां, मां तव्हांजा शोस ॾिठा आहिनि, मां उन तरीक़े सां ई पाण खे तयारु करे आहियो आहियां। तव्हांखे ख़बर आहे त मासी जेको आहे, मासी घटि न कंदी, इहा ख़बर हुई मूंखे। ओके, पहिरियों सवाल इहो आहे त कहिड़े स्टार खे पंहिंजो कॉम्पिटिटर या मुक़ाबले वारो सम्झो था? मां पाण खे, मां कंहिंसां कॾहिं कॉम्पिटिशन न कयो, मां कॾहिं कंहिंसां कॉम्पिटिशन नाहे कयो, ऐं बल्कि ईअं सोचो बि न आहे। ख़बर थी मां तव्हांखे स्टार्ट में ई ख़बर थी, मुंहिंजे शो में गमलो न रखंदा आहिनि, अॼु स्पेशली रखायो आहे। मां तव्हांखे स्टार्ट में ई कहिड़ी ॻाल्हि कई त जॾहिं बि मां परफॉर्म कंदो आहियां, मुंहिंजी एल्बम रिकॉर्ड थींदो आहे, त पोइ मां पाण सां अञा प्यारु कंदो आहियां, जेके मुंहिंजे मिस्टेक्स आहिनि मां उन्हनि खे सुधारण जी कोशिशि कंदो आहियां। हाणे मिसाल तुंहिंजो रिकॉर्ड थो थिए एल्बम, हेॾां तूं पाण खे प्यार थो करे, गुड ब्रो, नाइस। ईअं न, बाक़ी मतिलबु जेको परफॉर्मेंस थी वई या को सॉन्ग मुंहिंजो रिलीज़ थी वियो, त उन में अगरि 5000 व्यूज़ आहिनि या 500 व्यूज़ आहिनि, त मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे मां 1000 थी वञे। पर वरी बि हिकिड़ो थींदो आहे न यार, मिसाल मासी मोरा ऐं जेका उहा शो थी करे, त उनजे साइड में ॿिया बि शोज़ माण्हू करनि था, को न को उहो उनजो कॉम्पिटिटर हूंदो। जी बिल्कुलु। ईअं माना तूं पाण खे जेको नओं आयो हुजे तो वांगुरु ई, ऐं उहो ईअं ई इन ई फील्ड में हुजे, केरु आहे जेको माना कॉम्पिटिशन आहे यार हिन खां थोरो सुठो ॻाइणो आहे मूंखे? पोइ मां ज़ामिन अली साहब खां कोशिशि कंदुसि। ज़ामिन अली साहब नओं आयो आहे, मूंखे नई ॻाल्हि ॿुधाए छॾी आहे। मां बचपन में उन्हनि जो कमु ॾाढो पसंदीदा ॿुधंदो हुयुसि, यंगस्टर में। अच्छा, माना उन सां कंपेयर था कयो त उहो जॾहिं स्टार्ट कयो त उहो माना मूं वांगुरु ईअं स्टार्ट कयो? हा बिल्कुलु। अच्छा, ओके, इहे माज़रत सां सवाल मां अञा कंदसि तव्हां खां, पर तेसि ताईं थोरी नंढी ब्रेक था वठूं। ब्रेक में काॾे न वञो, तव्हांखे ख़बर आहे जेको ब्रेक में हेॾे होॾे थींदो आहे
KTN चैनल तव्हां अगरि थोरो बि हेॾे थियो त मां ॾींदीमांव कुटको, पोइ मूंखे न चइजो, छो जो मां आहियां मासी तव्हांजी, ऐं मासी खे पूरो हक़ आहे त तव्हांखे पंहिंजे चैनल ते विहारे वेठी हुजे, त काॾे न आहे वञिणो। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं असां सां गॾु आहे शिराज़ अली मीराली, ऐं शिराज़ अली मीराली सां गॾु आहे ज़ुबैर, ॿियो अयाज़, अली रज़ा, शिराज़ शीरू शीनी अच्छा। ऐं मां इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त इहे ॻाल्हि नाला जेके हुआ मुंहिंजा लिकियल हुया, मुंहिंजे कुझु दोस्तनि खे बि न आहिनि ख़बर, लेकिन मां इहो ॾिसो मुंहिंजे शो में जेको ईंदो आहे मां हुनखे रिली वांगुरु नीपोड़ी दी आहे, लिकियल शयूं तव्हां कढी छॾियो। तंहिंजो त हाणे लिकियल शयूं त हाणे निकिरंदियूं। मां तोखां माज़रत सां जेको आहे राउंड शुरू कयो आहे, इहो माण्हुनि जो इलाही फेवरेट इन जे करे बि आहे जो उन्हनि खे हूंदो त यार हीउ फलाणो कंहिंजो नालो थो खणे। ठीकु आहे, असांजो ॿियो सुवालु आहे त कहिड़े सितारे खे मीडिया में न हुजणु खपे? कहिड़े सितारे खे न हुजणु घुरिजे? इहे ॾाढा कॉम्प्लिकेटेड सुवाल आहिनि, पर जवाब बि ॾियणो आहे न। ऑप्शन आहिनि? ऑप्शन कुझु न आहे, त मूंखे कहिड़ी ख़बर तोखे कहिड़ो थो लॻे? हाणे मां तुंहिंजी दिलि मां त न घुमी आई आहियां। पोइ मां नालो न खणंदुसि, जेका कमु हले थो हिन हिसाब सां चवंदुसि। जेको ऑटो ट्यूनिंग वारो कमु आहे उहो घटि थी वञे, मां पंहिंजे फील्ड जे हिसाब सां चवां थो, उन में रियलिटी गुम थी वञे। हल ऑटो ट्यूनिंग त मूंखे सम्झ में कोन आई, मथो गुज़री वई, पर वरी जेके सिंगर्स आहिनि उहे सम्झी विया। अच्छा, मां सिंगर न आहियां, मां उहो आहियां बाथरूम सिंगर आहियां। मतिलबु ऑटो ट्यूनिंग इहा आहे मासी, जेको हिकिड़ी हुई ओरिजिनलिटी अॻे जीअं थींदो, जीअं असांजा वॾा व्यक्तारे चपड़ी ते ॻाईंदा, जीअं बाबा साईं वारनि स्टार्टिंग कई, उन में लाइव असांखे पूरो हिकिड़ो एल्बम करणो हूंदो, पूरो सॉन्ग मतिलबु स्टार्ट खां वठी एंड ताईं सुरनि में बि करिणो आहे, शाइरी बि बरक़रार रखणी आहे। हाणे कमु थी वियो आहे, थोरो जुगाड़ू कमु थी वियो आहे। इन खे गोली इहो टॉपिक ई न आहे असांजो। मां चवां थो कहिड़ो माना सितारो आहे जेके मीडिया में न हुजणु खपे। हाणे इन में तूं ऑटो ट्यूनिंग मीडिया में न हुजणु घुरिजे, पंक्चर, इहे काॾां अची विया? मीडिया में न हुजणु घुरिजे त पोइ मासी अहिड़ा सवाल कंदी त पोइ तूं न हुज। सन्नाटा क्यों है भाई? न मासी, पोइ अहिड़ा सवाल तूं कंदी त पोइ तूं न हुज मीडिया में। न मां माज़रत सां रूल असां वटि मुंहिंजो नालो कोई नथो खणी सघे, कोई खणी त ॾेखारे, टगू ॿाऊ त बजास, इहो मुंहिंजो नालो न आहे कहिड़ो। मां ईअं नथो चई सघां, सॉरी, कंहिंजे लाइ नथो चई सघां, छो जो हर को पंहिंजी महिनत थो करे। हा, हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, सिंगर आहे, यासीन कंगो आहे, उनखे न करणु घुरिजे। सिंगिंग बिल्कुलु न करंदा, छो जो तोखे ॾाढी महिनत जी ज़रूरत आहे, पहिरियां पको थी करे पोइ अच। ओके, उहो ई सियासी जवाब त हे न हुजणु खपे। नॉट इम्प्रेसिव सिंगर आहे न, मतिलबु जेको बि फील्ड सां अचे थो हुनजा माशाल्लाह एल्बम्स थिया आहिनि। अच्छा, उहो ॻाईंदड़ जंहिंसां कमु करण में ॾाढो ॾुखियो लॻो तव्हांखे? एज़ अ सिंगर या मतिलबु एज़ अ सिंगर? बाक़ी तूं छा माण्हुनि सां मतिलबु लॻंदो ई छा? मां वधीक मतिलबु रियाज़त त बाबा सां ई कंदो आहे, मूंखे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। ॾुखियो लॻंदो आहे? इवन रियाज़त बि मूंखे ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। पोइ छॾे ॾिन खे इंजॉय कर, लाइफ चिल कर, छो तो पंहिंजी रियाज़त ॿियाज़ तूं कंदो आहे? त पोइ ॻाल्हि उहा ई आहे न, कमु आहे न हिकिड़े हिसाब सां। जॾहिं ॿुध हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाए शिराज़, पाण में वेठा आहियूं, ठीकु आहे, पाण न पाड़े छा पाड़े वारा सां गॾु पाड़े में ई वेठा आहियूं न, पंहिंजो ई ॻोठ आहे, पंहिंजो ई ॻोठ आहे, पाण में वेठा आहियूं। जॾहिं तूं गाॾो ॿुधाए करे टूल माफ़ कराए सघे थो, सही आहे, ऐं 25 रुपए में शर्ट वठी सघे थो, एॾो टैलेंट आहे तो में, अॻिते बि वठंदुसि, त पोइ रियाज़त ॿियाज़त करे पाण खे तकलीफ़ूं छो थो ॾी? न, ईअं त न आहे न। ॾिसो, पहिरियां सभ खां वॾी ॻाल्हि त मुंहिंजे लाइ त मां कंहिं घराणे सां तालुक़ु रखां थो। माशाल्लाह, अगरि बिल्कुलु ज़ीरो हुजां त उहो त तूं ऑलरेडी आहे न, हुनखे चेंज नथो करे सघे। हा, त पोइ उहा शइ त मूंखे आणणी आहे न। हुननि एतिरी महिनत कई आहे त मां चढ़ो हिननि टूल वारा चकरनि में त न आहे न। मूंखे बि बाथरूम में कॾहिं रड़ियूं करे ॻायो थी? ओहो, डेली डेली डेली। पोइ बि तूं पाण खे सिंगर थो सम्झे? उहो बचपन में, बल्कि इहो आहे त स्टार्टिंग में हर सिंगर हितां ई स्टार्ट कंदो आहे। तूं चए डेली माना नेचुरली सुर असांजा परफेक्ट लॻंदा आहिनि, अलाए छो, शायदि उहो इको जे करे, उते पाणी जी शरशर जे करे तुंहिंजा जेके अड़बड़ सुर हूंदा न लिखजी वेंदा आहिनि। हा, ऑटो ट्यूनिंग थींदी आहे न, पाणी किरंदो आहे त सम्झे तूं? ओके ओके, ऑटो ट्यूनिंग थींदी आहे, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, माना इहो तूं न ॿुधाईंदे त केरु आहे वग़ैरह? केरु ॿुधाए मतिलबु कीअं, माना कहिड़े न? अच्छा, बाबा सां माना? हा, बिल्कुलु। मां बि न, बसि मासी हाणे थी वई आहे कुराड़ी। न, मां कुराड़ी न थी आहियां, जवान आहियो। मां अञा जवान आहियां, माशाल्लाह। हिननि अदाकारनि खे या हिननि सेलिब्रिटीज़ खे तव्हां कहिड़ी सलाह ॾींदव? हिननि सेलिब्रिटीज़ खे मां
अॼुकल्ह असांजे तूं नाला त ॿुधण ॾे पहिरियां त कहिड़ा सेलिब्रिटी ईअं ऑप्शन ॾियो त जनरली सभिनी खे चओ था मीडिया चा ॾेला वञो मूंखे चांस ॾियो भाई ओके ऑप्शन अच्छा ऑप्शन ॾियां जी दीबा सर दीबा सर उन्हनि खे मां छा कयां मतिलबु सलाह ॾियो उन्हनि सलाह ॾियां त तव्हां छो सिंगिंग छॾी आहे तव्हां अचो पंहिंजा प्रोजेक्ट्स कयो अच्छा सलाह कयो थोरे जेको टूल ते गाना थो ॻाए उहो दीबा सर खे न इहा हिकिड़ी रिक्वेस्ट वारी सलाह आहे अच्छा त तव्हांजा प्रोजेक्ट्स ॾाढा घटि था अचनि त प्लीज़ तव्हां अचो ॿीहर ऐं पंहिंजो कमु ॾेखारियो असांखे ॿुधायो ज़बरदस्त न छो त असां सभु उन्हनि जा फैन आहियूं बिल्कुलु ऐं उन्हनि जो मीडिया छॾण माना असांखे हिकिड़ो दिलि जो यार दीबा सर का थियो मतिलबु घटि थी वियो मीडिया न छॾी अथऊं घटि कयो अथऊं काफ़ी जी फाइज़ा अली फ़ाइज़ा अली खे चवंदो त हिते खिले ई छो भला उन्हनि जो वरी कुझु घणो कमु आहे न अच्छा नॉर्मली कब चओ तू कब छॾे फ़ाइज़ा अली खे मां दीबा अचे तू छॾ मासी फ़ाइज़ा अली खे मां इहो चवंदुसि एज़ अ सिटीज़न एज़ अ सिंगर न एज़ अ सिटीज़न माशाल्लाह तव्हां ॾाढा सुरीला आहियो ॾाढो सुठो कमु कयो था त कोशिशि कयो जेको तव्हांजी पर्सनैलिटी ते मैच थिए उहे सॉन्ग सिलेक्ट करे उहे ॻायो माना हो गानो न ॻाए जेको आहे हिकिड़ो ॿराड़ी जा मच्छर इहो गानो न ॻाए उन सां न उहो हुनखे सूट नथो करे हा जेका फज़ाना बहार उन्हनि खे छा सलाह ॾियां मतिलबु ओके बसि मुंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि जेको कयो था बहितरीनु कयो था हर कंहिंजी दुआऊं वठे थो दुआऊं ॾे थो तूं को दरगाह ज्वाइन कर तूं छो हिन सिंगिंग खे आयो आहे न मैडम सां मतिलबु एतिरो वाबस्ता न आहियां मां पर उन्हनि जा कुझु सॉन्ग्स ॿुधाइनि मां ॾाढो लाइक कंदो आहियां जीअं कयो अथऊं बहितरीनु कयो अथऊं माशाल्लाह अच्छा ज़बरदस्त जानज़ेब अली खे मतिलबु मां सलाह ॾींदुसि त अदा अच्छा जानज़ेब खे थोरो सोचे सम्झी सलाह ॾिजां सिरोटो खणी मथे बि वेहंदो थी अच्छा शो खां पोइ न जानज़ेब भाई मुंहिंजो ॾाढो सुठो दोस्त बि आहे मुंहिंजो भाउ बि आहे ऐं छा सलाह ॾियांसि हाइट ॾाढी वॾी थी वई थी यार पर शूज़ जेके वॾा थो पाए उहे घटि पाए थोरो असांजे मैच सां जी काफ़ी वॾी हाइट थी माशाल्लाह अच्छा शूज़ बि वॾा थो पाए न मां वरी ख़बर थी मां चरी त आया हो ॾिठी वाइटी मां वरी चवंदो हाणे कटरा आहे हाइट मां चयो हे कहिड़ी नई सलाह ईअं न माशाल्लाह ॾाढा सुठी हाइट अथनि पर शूज़ जेके वॾा था पाइनि उन्हनि में अञा वॾा था लॻनि अच्छा ज़ोहेब चांडी खे ॿुधो आहे ज़ोहेब चांडी जे गाननि बिल्कुलु ॿुधो आहे उनखे फॉलोवर आहियां मां उन्हनि जो टिकटॉक ते त उन्हनि खे छा सलाह ॾियां सलाह ॾे ॾिसूं उहो वीचारो बि शो ॾिसंदो हूंदो त ज़ोहेब भाई तव्हां कोशिशि कयो तव्हां पंहिंजी हाइट वॾी कयो छा पाण खे तव्हां कोशिशि कयो तव्हां शूज़ वॾा पायो इहा ॻाल्हि अच्छा ज़बरदस्त भला शमन अली मीराली साहब मासी ॿुधाया घर वञिणो आहे घर में ई रहणो आहे या पंहिंजो न ठाहियो आहे शमन अली मीराली साहब खे सलाह ॾींदुसि त मूंखे हिकिड़ो घर वठी ॾियो न बाबा खे मां इहा सलाह ॾींदुसि बाबा स्ट्रेस न खणो जेको थियो आहे बहितरीनु थियो आहे इनशाला छोजो हू काफ़ी हिकिड़ी मतिलबु डीप में हली वेंदा आहिनि इलाही ॻाल्हियुनि में ईअं न कयो तव्हां असांजी न बल्कि मासी जी पूरी सिंध जी जान आहियो ऐं असां तव्हांखे ॾिसी करे असां ख़ुशि थींदा आहियूं तव्हांजी मुर्क ऐं तव्हांजा सॉन्ग्स ॿुधी करे बसि स्ट्रेस न खणा था कयो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे उमिरि दराज़ था करे मुमताज़ मुलाई साहब सर जीअं कयो था बहितरीनु कयो था माशाल्लाह ऐं थोरो असांखे यंगस्टर खे बि कमु करण जो मौक़ो ॾियो ऐं असांखे प्रमोट कयो मोटिवेट कयो तोखे छा प्रमोट करे मूंखे ॿुधाए मां चवांसि थी मतिलबु उन्हनि सां मूंखे बि मतिलबु ड्यूट करणु चाहियां थो मां मुमताज़ हिन सां ड्यूट त कर पुट आई मीन जानी चाहे पुट चई वेंदी कॾहिं कॾहिं छा आहे त नंढड़ो आहे न मां बल्कि मां मुमताज़ साहब जी इहा ॻाल्हि कंदुसि त मूंखे ॾाढो प्यारु कंदा आहिनि पर्सनली ऐं मूंसां ॾाढी क्लोज़ बि आहिनि पर इहो कोशिशि आहे त मां उन्हनि सां थोरो कमु कयां ऐं मूंखे मोटिवेट करनि जीअं प्यारु ॾींदा आहिनि हमेशह ईअं ॾियनि न हो क्यूट बि ॾाढो आहे मूंखे ॾाढो वणंदो ॾाढा जीअं सॉन्ग्स क्यूट अथनि पाण बि एतिरा क्यूट आहिनि ऐं तबियत इलाही क्यूट आहे उन्हनि है न तबियत बि क्यूट तमामु हंबल जीअं हूंदा न सॉफ्टली आहिनि ॾाढा मंज़ूर सखीरानी साहब उहे असांजा लेजेंड आहिनि सर पंहिंजी सिहत जी केयर कयो ऐं जेके तव्हांजा प्रोजेक्ट्स आहिनि उहे अञा बि आणियो असां ॿुधणु था चाहियूं तव्हांखे दिलि सां अच्छा जी हा रहमत अली मीराली साहब उन्हनि खे बि इहा सलाह ॾींदुसि त माशाल्लाह कुझु ई सॉन्ग्स उन्हनि खे आहिनि लेजेंडरी आहिनि सुपर सॉन्ग्स आहिनि हाणे अॻिते ॿिया बि प्रोजेक्ट कयो सर ईअं वेही न रहो शिरस शाइरी सां लॻाव आहे तव्हांजो शाइरी मां पाण न कंदो आहियां लेकिन जेके मुंहिंजा सॉन्ग्स आहिनि उहे मां सिलेक्टेड पाण कंदो आहियां अच्छा सिलेक्शन पाण कंदा आहियां छा ॾिसंदा आहियो शाइरी में सोबर शाइरी हुजे सोबर माना मिसाल मां तोखे ॾियां इहो जेको आहे हणा थो में हिन जो वाड़ो इहो कंदे तूं न इहो बिल्कुलु न कंदुसि मां न कंदे मतिलबु इन सां रिलेटेड हूंदो ईअं न त उन्हनि जे कम खे मां ग़लति थो चवां मैन जो वाड़ो मां दिलि सां मां बल्कि बिल्कुलु हुते फीलिंग्स आहिनि असांजूं इहे असांजो
सुठो लॻंदो आहे मूंखे जॾहिं बि ॻोठ वेंदो आहे मेहन जे वाड़े ते वेही करे मैं हिकिड़ो ॿाहिराड़ी जा मच्छरनि जे बारे में छा ख़्याल आहे? मच्छरनि खां त उहो असांजी आहे सॼो हूंदो आहे हिसाब किताब लोशन वग़ैरह हणंदा आहियूं बाक़ी मम्मी ॾिठी ॿाहिरि लोशन हणंदा आहियूं एंड न हो इहा ॾियारी जेका हूंदी आहे मासी अच्छा वो मच्छरदानी हा उहो मच्छरदानी में सुम्हंदो आहे ईअं न अच्छा ईअं चओ न लोशन वोशन जी तूं ॻाल्हि लोशन मोस्पेल न आहे तव्हां न आयो आहे छा आहे त असां करे ज़िंदगी में असां छा कंदा आहियूं जो ईअं त हाणे मासी पोइ सुम्हंदा त कॾहिं सॼी राति पाण खे चंबाड़ूं हिते हुते पोइ निंड त न ईंदी न कुझु त करिणो आहे न पाण खे ॾिसो इहो बि पाण सां प्यार आहे न हिकु इहो मोटिवेशन आहे मां पाण खे मोटिवेट कंदी आहियां इहो मोटिवेशन आहे हिकिड़े क़िस्म जी पर हू जेका मोटिवेशन आहे मच्छरनि वारी उहा तादी वारी आहे अच्छा वो तादी वारी आहे अच्छा हाणे मूंखे गानो कहिड़ो थो ॿुधाए मां यकी माशाल्लाह गानो बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जेको मुंहिंजो पहिरियों एल्बम हुयो ओता का दिल सलाम नथो करे तुंहिंजो ड्राड़ू यकी वेही ॿुधियो न तव्हांखे सलाम आहे छाजो सलाम जवाब त मां ॾिना आहिनि तव्हां त मूंखे पास आयो आहे इन ॻाल्हि ते सलाम अथव वॾा टिपिकल सवाल पुछां थी मासी ऐं सॉन्ग्स मां तव्हांखे ॿुधाईंदुसि मुंहिंजो पहिरियों एल्बम हुयो ओता का दिल जी उनजो टाइटल सॉन्ग मां डेडिकेट कंदुसि मासी मोरा खे वाह वाह ॿुधायां हा इजाज़त आहे जी जी हो मिस्कीन आहियां मिठड़ा मुंहिंजो मान बणिजिया ओ ताक दिल जी ख़ाली मेहमान बणिजिया ओ ताक दिल जी ख़ाली मेहमान बणिजिया मासी थो शाम सुबुह मां तुझे दीदार लाइ सिकां अरसो घणो थी वियो आहे तुंहिंजे प्यार लाइ सिकां ओ प्यारा माण्हू दिल वारा माण्हू तूं प्यार मोहब्बत वारो ऐलान बणिजिया ओ ताक दिल जी ख़ाली मेहमान बणिजिया ओ ताक दिल जी ख़ाली मेहमान बणिजिया लव यू वाह वाह थैंक यू क्या दर्द है तेरी आवाज में शोरे इनमें दर्द न है मासी दावत अच्छा ये दावत हुई जी मांखे ख़बर नथी पई हाणे इते छाहे त हाणे माना दर्द दावत जी ख़बर ई नथी पई अच्छा न इहो बि सुठो माशाल्लाह तुंहिंजो आवाज़ प्यारो आहे थैंक यू वॉइस क्वालिटी ट्यूनिंग करायो आहे छा न हे त ओरिजिनल तव्हांजे साम्हूं लाइव गायो आहे अच्छा लाइव गायो आहे लाइव में ट्यूनिंग न थींदी आहे लाइव में त कुदरती ट्यूनिंग आहे उहा तव्हां महिनत कंदव त तव्हांजी ट्यूनिंग हूअं ई ठही वेंदी न मां इन करे थी पुछां मुंहिंजो ॻाइण वॼाइण सां को तालुक न न स्टूडियोस जा कम आहिनि तव्हांजा अच्छा स्टूडियो जा मतलब तूं जेको गायो इहो लाइव गायो आहे लाइव गायो तव्हांखे यकीन नथो जो मां लाइव गायो आहे टेप जी जा अलाए बा अॼुकल्ह माण्हू छा था छा था कनि न मतिलबु मासी मां पंहिंजी आवाज़ में बि का अहिड़ी शइ विझंदसि यार अलाए बा का गोरी बोरी खाई आयो जो त आवाज़ सही थी वञे ओरिजिनल आहे ओरिजिनल जी आहे न सुठो आवाज़ आहे माशाल्लाह महिरबानी ऐं मुंहिंजो तोसां नेक तमन्नाऊं गॾु तूं ॿार दुआऊं ॾे थो वठे थो भला मां बि तो दर हमेशा मासी मां त चवंदो सभु ख़ुशि हुजो आबाद हुजो ॾिसो शाहरुख खान वारी फीलिंग थी दुआऊं जो दर सभु ख़ुशि हुजो माशाल्लाह ये बकरी वारो बेकट काथो शाहरुख खान वारो आहे ये न शाहरुख ई न कंदो आहे सॉरी अच्छा मासी हिकिड़ी मां ॻाल्हि नोट कई आहे शाहरुख खान जी माण्हू कॉपी ॾाढी कंदा आहिनि पंहिंजे सिंध मीडिया में इलाही आहिनि कहिड़ा जीअं इलाही हाणे नालो न खणंदो इहा सवाल आहे न इहा ॻाल्हि छो थो करे मां पाण बि कॉपी कंदो आहियां हुनजी अच्छा न पर तोखे छो थो लॻे छो कंदा हूंदा माण्हू कॉपी न मां पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदुसि न मां तूं छो थो करे मां हिन जे करे कंदो हुउसि त मूंखे बचपन में मूंखे स्कूल लाइफ में मूंखे दोस्त चवंदा हुया त मुंहिंजा फ्रेंड्स जेके हुया मुंहिंजो ग्रुप हुयो चवंदा यार तूं आहे थोरो न वांगुरु लॻंदो आहे क़ुरान खे बॾे भाई ॻाल्हि न करे तूं ॿियो ड्राड़ो आहियूं जेके आहियूं मां बर्दाश्त पए कयूं इहा ड्राड़ो इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे मां हुन वांगुरु नथो लॻी सघां मां बसि छो न मासी हुन वांगुरु नथी लॻी गेस्ट उथी विधारे मां पाण उथी थी वञा तव्हां इहो चओ त ठीकु आहे अगरि अहिड़ी का ॻाल्हि आहे त मां को वॾो सुपरस्टार थी वञे त थी सघे हुनजो पुटु मुंहिंजी कॉपी करे न इहो नथी चवां मां हा पोइ छा था त तूं कॉपी नथो करे तूं कॉपी कर कॉपी त मां बि कंदी हूंदमि कंहिं न कंहिंजी मुंहिंजी कंदा हूंदा तुंहिंजी कंदा हूंदा तूं ॿियनि जी कंदा हूंदा तव्हां कंहिंखां इंस्पायर आहियो हूअं मां हाणे तोखे कीअं ॿुधायां न हूअं तव्हां कंहिंखां इंस्पायर आहियो माना हूअं इंस्पायर ॿी शइ हूंदी आहे पर मां मुमताज़ मौलाई जी फैन आहियां अच्छा मुमताज़ मौलाई जॾहिं ॻाईंदो आहे दिलि चवंदी आहे मुंहिंजी शादी करे अचांसि न ॾिसो नंढड़ी शादी माना जी थींदी आहे तव्हां शादी कंदव जी मुमताज़ साहब सां शायदि त प्यार आहे न मुंहिंजो हुन सां चाचू अलाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे न पर तोखे कहिड़े चयो आहे कहिड़े उनखे अखियुनि में अखि जो इलाज मुंहिंजा दोस्त हुया बचपन वारा दोस्त हुया बचपन में तो बच्चे नादान होते हैं बेटा तो ठीक है उनकी बातों को दिल पे मत लिया कर ठीक है ओके ओके अच्छा मैं के जला चवदा तोखे
न बसि इहो ई चवंदा आहिनि। ॿियो बसि इहो आहे त सिंगिंग में चवंदा आहिनि त हाणे तूं नालो खणंदे कोन मूंखे ख़बर आहे। ॿिए कंहिंजो नालो मां न खणंदुसि। सिंगिंग में मुंहिंजे बारे में अगरि तूं मूंखे राजपाल यादव जहिड़ो बि लॻे थो ॾिठो थी न मासी ॾिसो मुंहिंजी हाइट ॾिसो ऐं हुनजी हाइट ॾिसो। वेव कैमरे में आउट तो न मुंहिंजी हाइट ॾिसो, हाइट ते बि मैचिंग हूंदी आहे न हमेशा। अच्छा हाइट कंहिं जेतिरी आहे तुंहिंजी? मुंहिंजी हाइट ओके आहे माशाल्लाह 5.5 6 ताईं आहे अल्हम्दुलिल्लाह। 5'6" आहे। हा 5'6" ते एॾो एटीट्यूड। हा त सही आहे मतलब ओके आहे। 5'6" हाणे तव्हां हुनखे न 6 ताईं आहे मुंहिंजी। 6 तुंहिंजी हाइट आहे? अलाए केतिरी आहे, मां हाणे कंफ्यूज करे छॾियो मुंहिंजे। बहरहाल एतिरी न आहे जेतिरी राजपाल हिन जेतिरो आहे। हिन जेतिरो? हा बिल्कुलु, हुनजी हाइट इलाही नंढी आहे। छा एग्जांपल ॾिनो थी? राजपाल यादव ॿुधई त कुटा ई वठी। न ॿुधो सिंधी न ईंदी आहे हो तो पुॼे तो बिना गोॾनि में चक्कर हणंदो। तूं कहिड़ी मिसाल ॾियां चई राजपाल यादव एतिरो आहे? हाइट नंढी आहे न। अच्छा नवाज़ुद्दीन सिद्दीकी जे बारे में तव्हांजो छा उचित वीचार आहिनि? उनजो नालो उहो बि आहे मूं वांगुरु। अच्छा उहो चए थो उहो केरु आहे? न उन वांगुरु लॻंदो आहे, इहा त चवां। न मां इहो पुछां थी उनजे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? डाई हार्ट फैन आहे उनजो। डाई हार्ट फैन आहे। उनजो कद केतिरो आहे थोरो उनजो बि एतिरो ई समथिंग एतिरो ई आहे। समथिंग एतिरो ई आहे। पर उनजो मां इलाही वॾो फैन आहियां। उन्हनि जे जेके रौबदार जेके उन्हनि जा कैरेक्टर के को सेलिब्रिटी ॿुधाए जंहिंजो तूं फैन न आहे? जंहिंजो फैन न आहियां हा मां फैन न आहियां ओवरऑल या सिर्फ़ ओवरऑल तूं बॉलीवुड मां भी शाहरुख खान जो नालो खणी सघे थो? शाहरुख खान माइंड न कंदो मुंहिंजो, मां कॉल करे वठंदीसांसि चवंदी। मां जहांगीर जानी जो फैन न आहियां। जहांगीर जानी? जहांगीर अली जानज़ेब अली सॉरी जानज़ेब अली जो फैन न आहे? फैन न आहियां मां उनजो। उनजो छा आहे बाक़ी? उनजो फ्रेंड आहियां। अच्छा फ्रेंड आहे। हा फैन न आहे? न तो ख़बर है ता विदे तू कुटको खाई विदे उन जागे में हथ भगल। मूंखे इहो ख़बर आहे त उहो एडजस्ट करे वेंदा, मूंखे हमेशा प्यार ॾींदा आहिनि। अच्छा तो हाणे तू कवर अप तो करे? हा ओके। कजरी भाई लुटे जी शर्ट पाइण वारा हाणे तू एडजस्ट तो करे? हा न मासी इहा ॻाल्हि जेका तव्हां बार बार दोहरायो त मां प्राउडली चवंदुसि त बाबा हा मां 25 रुपए जी शर्ट वरिती हुई ऐं मूंखे अॻिते बि मौक़ो मिलंदो त मां इन तरीक़े जी शॉपिंग कंदुसि। हिन में को हर्ज न आहे। तव्हां दिलि सां जेको तव्हांजी दिलि चए थी उहा कयो, दिलि खोले कयो। दिलि चए थी गुलदस्तो तोखे गिफ्ट करे छॾिया। मूंखे लॻो मूंखे लॻो मासी ईअं थी चए गुलदस्तो तुंहिंजे मथे में हणा, पर शुक्र आहे कवर। ग़लति न सम्झो मां एॾी वयल बि न लव यू मासी। अगरि तव्हां इहा थॉट रखियो मुंहिंजे लाइ त ख़ुशि रखो। न पर शिराज सां हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे चवंदमि, मां इलाही सेलिब्रिटीज़ सां जेको आहे इंटरव्यू कंदी आहियां। अंग्रेजी तो ख़बर आहे मूंखे ईंदी कोन्हे, सही आहे। इंटरव्यू कंदी आहियां, जेको बि कंदी आहे इहो कंदी आहे, सही आहे। ॾाढो मज़ो ईंदो आहे। कंहिं सां सफ़ा बोर थी वेंदी आहे, चवंदी आहे हिनखे मां घुरायो छो, पर तोसां मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे। थैंक यू मासी। इन जो रीज़न इहो त हिकु त यंगस्टर आहे माशाल्लाह, पढ़ियल लिखियल आहे ऐं मूंखे ख़बर आहे मां तोखे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कयूं जेके अगरि ॿिए कंहिंखे कयां त शायदि उहो माइंड करे वञे। न बिल्कुलु। पर मूंखे ख़बर आहे तूं माइंड न कंदो त माइंड आहे कोन। मासी मां बल्कि इहो चवंदुसि त मां तव्हांजो पर्सनली तव्हांजो फैन आहियां ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश हुई, मुंहिंजे विश हुई त मां काश मां मासी जे शो में पंहिंजी परफॉर्म ॾेई सघां। लेकिन परफॉर्म ॾेई आई ॾियां थो ऐं दिलि सां ॾियां थो। तव्हां दिलि खोले जेको मज़ो आई सची हाज़ुर का ॻाल्हि बुरी त न लॻे? न कुझु लॻियो बि उहो ॾिसंदासीं ॿार न पर लॻई इन जे करे त कयूं मां त बुरी लॻंदी कुझु बि न। मूंखे ॾाढो एंजॉय कई, मां ॾाढो मज़ो आयो मूंखे। अच्छा न थैंक यू सो मच। शायदि आख़िर में वरी थोरो मथो लेपो बि ॾिबो आहे न। हा बिल्कुलु। थैंक यू सो मच अचण जे लाइ। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी यंगस्टर्स असांजा जेके आहिनि उहे अॻिते अचनि, नओं टैलेंट अचे। पुराणनि मां हाणे पासिया वसा बि भूरा यार आहिनि बेवफ़ा, पुराणा यार आहिनि बेवफ़ा। यंगस्टर ॾिसो न मासी असांजा माशाल्लाह हिकिड़ो त मेरिट ते कमु था करनि, ॾाढी सुठी वर्किंग करनि था, हार्ड वर्किंग करनि था। उनखां अलावा बसि ॾाढो बहितरीनु कमु था करनि। इंशाल्लाह पंहिंजी टीम में जो सिंध मीडिया चेंज थियण वारी आहे, बल्कि थी चुकी आहे इंशाल्लाह। त नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। असांखे ॾींदा इजाज़त तव्हांजी पंहिंजी मासी मोरा, असांजो गेस्ट शिराज अली मीराली ऐं असांजो डायरेक्टर अमीर चांडियो। उनखां अलावा असांजे ओबी में जेको आहे साहिर साहब वेठा आहिनि। त सभिनी खे इजाज़त ॾियो, वरी मथे हफ़्ते मिलंदासीं के नए गेस्ट सां गॾु।